जे हा जे ते हा मूं मारू मञिया मूं जेॾियूं मलीर में चूंडियुनि मोक मेहा मुंहिंजी आह इहा कॾहिं किराईंदे कोट खे। बेटाई जी हिन ख़ूबसूरत बेत सां सभु दोस्त जेके असांखे लाइव ॾिसनि था या जेके बाद में ॾिसंदा उन्हनि सभिनी खे सलाम नमस्ते हक़ मौजूद ऐं जय भीम। दोस्तो जीअं असां अनाउंस कयोसीं त अॼोके ॾींहुं हिन वक़्तु असां लाइव कचहरी कंदासीं, हिकिड़ो लाइव सेशन कंदासीं कोयले जा जेके थर जे समाज ऐं थर जे इको सिस्टम जे जेके असरात पइजी रहिया आहिनि उन्हनि सभिनी ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां हिते गॾु थिया आहियूं। ऐं सभ खां पहिरियों मां चाहींदुसि त जेके दोस्त मूंसां गॾु मौजूदु आहिनि मां हुननि जो मुख़्तसिर तारुफ़ तव्हांजे साम्हूं करायां, पोइ असां जेको आहे सो पंहिंजी लाइव कचहरी खे अॻिते वधायूं। सभ खां पहिरियों मुंहिंजे खाॿे पासे वेठो आहे साईं मोहम्मद अली शाह साहिबु। साईं जो तालुक़ु फिशर फोरम सां आहे। साईं अदीब दानिश्वर लेखक आहे ऐं उहे माण्हू जेके इको सिस्टम लाइ सिंध में कमु कनि पिया उन में साईं जो नालो मुमताज़ आहे। उनखां पोइ असांजो दोस्त मुंहिंजे साॼे पासे वेठो आहे प्रोफेसर भीमराज, ऐं भीमराज असांजो कुलीग बि आहे ऐं हिकिड़ो जाखुड़ी किरदार बि आहे। घोड़ाणे जे हवाले सां हिन जो नालो काफ़ी सुर्खियुनि में रहे थो। तव्हां ॿिन्ही खे आउं भलीकार चवां थो। सभ खां पहिरियों साईं असांजी जेका अॼु कचहरी जो मौज़ू आहे, जंहिं मौज़ूअ ते असां कचहरी करण जे लाइ अॼु गॾु थिया आहियूं, सो इहो आहे त हीउ जेको थर मां कोयलो निकिरे पियो ऐं थरकोल यानी कि हिकिड़ो छा चइजे त हिकिड़ा ख़्वाब ॾेखारिया पिया वञनि सॼे मुल्क खे, न सिर्फ़ु सिंध खे बल्कि पूरे मुल्क खे, त जेको एनर्जी जो क्राइसिस आहे इहो इन कोल सां पूरो कयो वेंदो, इन कोयले सां पूरो कयो वेंदो। त मुंहिंजो बुनियादी सुवालु इहो आहे त इहो जेको कोयलो आहे इहो न सिर्फ़ु थर बल्कि सिंध बल्कि असां सॼी दुनिया ग्लोबल ॻाल्हि था कयूं त इहो इको सिस्टम खे ते कहिड़ा असरात थो विझे। मां चाहींदुसि त इन हवाले सां तव्हां तफ़सीली असांखे ॿुधायो। डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे तव्हांजे हिन लाइव कचहरी में मौक़ो ॾिनो। अॼु जो जेको मौज़ू आहे उहो तमामु घणो अहम आहे। उन ते असां पंहिंजो नुक़्ते नज़र पेश कंदासीं। उन ते दोस्त मुतफ़िक़ बि थी सघनि था ऐं मुतफ़िक़ न बि थी सघनि था। उन्हनि जो सभिनी जो जेको आहे जमहूरी हक़ आहे। ॾिसो त हिन वक़्तु ग्लोबल लेवल ते क्लाइमेट चेंज जो हिकु वॾो मसइलो आहे ऐं क्लाइमेट क्राइसिस आहे। ऐं दुनिया जा जो समूरियूं रियासतूं, साइंसदान, इन्वायरमेंटलिस्ट, समाजी तहरीकूं, एनजीओज़ सभु इन क्लाइमेट चेंज जे क्राइसिस मां ॿाहिरि निकिरण लाइ करे पंहिंजे पंहिंजे पतीअ जो कमु बि कनि था ऐं पंहिंजे पंहिंजे जो नुक़्ते नज़र बि जेको आहे सो पेश कनि था। पर इन ॻाल्हि ते सभु मुतफ़िक़ आहिनि त भई क्लाइमेट चेंज जो मसइलो आहे। ऐं क्लाइमेट चेंज ग्लोबल वार्मिंग जे करे थिए पई ऐं ग्लोबल वार्मिंग जेकी आहे उहो ग्रीन हाउस गैसिस जी इमिशन जे करे बि थी आहे। हाणे ग्रीन हाउस गैसिस जी इमिशन जेकी आहे उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थिए थी। उन में पंहिंजो गाॾियुनि जे करे बि थिए थी, पाण एसी इस्तेमालु था करियूं उन जे करे बि थिए थी, या जेको आहे सो कुझु लाइफ स्टाइल जेको आहे उहो सुठो गुज़ारण लाइ करे बि जेको आहे सो पाण अहिड़ी शयूं इस्तेमालु कंदा आहियूं जंहिंजे करे ग्रीन हाउस गैसिस जी इमिशन थिए थी। पर ग्रीन हाउस गैसिस जी इमिशन जेकी आहे उहो इंडस्ट्री मां तमामु घणी थिए पई। छो त कुदरती तौर जॾहिं आइस एज हो त उन वक़्त खां वठी कुदरती तौर जेको आहे क्लाइमेट में तब्दीली ईंदी रही आहे। पर जेके इंसानी मदाख़लत जे करे जेकी क्लाइमेट चेंज थियो आहे उहो जॾहिं सनती इनकलाब खां पोइ जेको आहे सो जंहिंखे असां जेको आहे सो माना हिन वक़्तु जेका बि क्लाइमेट चेंज आहे उहो इंसानी मदाख़लत जे करे आहे, इहो कुदरती न आहे। इंसानी मदाख़लत में सभ खां वॾो जेको किरदारु आहे उहो सनती दौर जो। सनती दौर खां पोइ जेको आहे क्लाइमेट चेंज में तेज़ी सां तब्दीली आई आहे। ग्रीन हाउस गैसिस जी इमिशन, पोइ इन्वायरमेंट खे जेको आहे सो नुक़सानु, माहौलियाती तबाही, सभु शयुनि खे गॾे जेको आहे सो हिकिड़ो क्लाइमेट चेंज थी वियो। हाणे जीअं मूं पहिरीं ॿुधायो हुउमि त जेको आहे सो ग्रीन हाउस गैसिस जे जेके करे थिए पई, ग्रीन हाउस गैसिस जी जो वॾे में वॾो जेको जी कंट्रीब्यूशन आहे फासिल फ्यूल जी आहे। माना फासिल फ्यूल मां जेकी बिजली पैदा कई थी वञे, उन फासिल फ्यूल में जेको आहे सो गैस आहे, ऑयल आहे
ऐं कोल आहे। इन टिनी में जेको आहे सो सभ खां वॾी ग्रीन हाउस गैस जी इमिशन जेकी आहे उहो कोल मां थी थिए ऐं कोयले मां बिजली पैदा करण जे करे माना कोयले जी माइनिंग करे ऐं पोइ कोयले खे कोल पावर प्लांट में ॿारे उन मां जेकी बिजली पैदा कई थी वञे उन मां जेको आहे सो तमामु घणी ग्रीन हाउस गैसिस जी इमिशन थिए थी। त हिन वक़्तु सॼी दुनिया जेको आहे सो इन ते मुतफ़िक़ आहे त जेसि ताईं फासिल फ्यूल खे जेको आहे सो पाण कट्स न लॻाईंदासीं उन जी एमिशन खे जेको आहे सो रिड्यूस न कंदासीं ख़ासि तौर ते जेको आहे सो कोल पावर प्लांट खे रिड्यूस न कंदासीं बल्कि जेको आहे सो जेको हींअर पेरिस एग्रीमेंट थियो जंहिंमें दुनिया जी 140 रियासतूं उन में शामिलु हुयूं, उनजा सरबराह शामिलु हुआ, उन में पाकिस्तान बि शामिलु हो ऐं उन वक़्तु जो वज़ीर अज़म नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो पेरिस एग्रीमेंट में साइन करे आयो आहे। उन में इहो तय थियल आहे त कोल पावर प्लांट नओं हाणे न लॻंदो ऐं जेकी अॻे लॻल आहिनि उनखे बि आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो उन मां ॿाहिरि अचिबो, छो त वॾे में वॾो जेको क्लाइमेट चेंज क्राइसिस जो मसइलो जेको पैदा थिए पियो उहो जेके कोल पावर प्लांट्स मां या फासिल फ्यूल मां जेकी जी इमिशन पई थिए उनजे करे थिए पई। हाणे ॿिए तरफ़ जेको आहे सो जेकी फासिल फ्यूल लॉबी आहे उहो उनजो नेटवर्क एॾो मज़बूत आहे जेको उन ते पैसा बि ख़र्च करे थो त जीअं जेको आहे सो रिन्यूएबल एनर्जी ते दुनिया न वञे त उहो उनजो जेको आहे सो इहो लॉबिंग एॾी लॉबिंग उनजी मज़बूत आहे जेके इलाही रियासतूं जेकियूं आहिनि उहे उनजे कंट्रोल में आहिनि, उन्हनि जे पॉलिसियुनि ते जेको आहे सो इन्फ्लुएंस कनि थियूं जंहिंजे करे जेको आहे सो अञा बि मुल्क जीअं पाकिस्तान आहे कोल जे तरफ़ जेको आहे सो वञनि पिया। ऐं हमेशह चवंदो आहियां त भई दुनिया जेको आहे सो कोल मां ॿाहिरि पई निकिरे ऐं असांजो मुल्क जेको आहे सो कोल में वञे पियो, लोक लॾण ते चरी अॾण ते। असांजे मुल्क जो जेको आहे सो पॉलिसी या उनजो अमल जेको आहे उहो इन क़िस्म जो आहे। हाणे बिजली जो बहरान जेको आहे उहो आहे, इन खां इनकार कोन्हे, बिजली पैदा थियणु खपे, इन खां बि इनकार कोन्हे, तरक़ी थियणु खपे, तरक़ी जे ख़िलाफ़ु न आहियूं, पर तरक़ी अहिड़ी न हुजे जेकी माहौल खे नुक़सानु पहुचाए, इंसान खे नुक़सानु पहुचाए, माण्हुनि खे बेदख़ल करे, माण्हुनि खे बीमार करे, धरती खे तबाह करे, दरियानि खे तबाह करे, समुंड खे तबाह करे, अहिड़ी तरक़ी न खपे। असां चवंदा तरक़ी हुजे भले, माण्हुनि खे ज़रूरत आहे बिजली जी, पर बिजली पैदा करण जा जेकॾहिं वसीला ॿिया मौजूदु आहिनि हिन दुनिया जे अंदरि, हिन मुल्क जे अंदरि, बसि आउं तव्हांखे बिल्कुलु इहो हक़ीक़त आहे, इहो आउं नथो चवां जेको आहे सो इहा बि हिकिड़ी स्टडी आहे जे चए थो भई पाकिस्तान जेको मुल्क आहे उन में विंड मां बिजली पैदा करण जी जेकी कैपेसिटी आहे उहो 3 लख मेगावाट बिजली जेको आहे विंड मां पाण पैदा करे सघूं था, 1000 मेगावाट जेको आहे पाण सोलर मां जेको आहे पैदा करे सघूं था, ऐं पाकिस्तान जी खपत केतिरी आहे उहो 3000 मेगावाट आहे। 3000 मेगावाट जी जॻह ते अव्हांखे जेको आहे सो लखे मेगावाट बिजली जेकी आहे उहो रिन्यूएबल मां पैदा थी सघे थी, त पोइ कोल जी तरफ़ वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? कोल मां बिजली पैदा करे थर खे छो पियो नुक़सानु पहुचायो वञे, थर जे माहौल खे छो पियो नुक़सानु पहुचायो वञे, थर जे माण्हुनि खे छो जेको आहे सो नुक़सानु पहुचायो पियो वञे? छो त ॾिसो त हिन वक़्तु पाकिस्तान में ॿिनि क़िस्म जे कोल ते बिजली पैदा करणु शुरू थी आहे। हिकिड़ो इम्पोर्टेड कोल आहे जेको ॿाहिरां अचे थो, जेको इंडोनेशिया साउथ अफ्रीका खां जेको आहे सो घुरायो वञे पियो। हाणे उनखे जेको आहे सो लैंड कनि था समुंड जे किनारे ते, ऐं वरी कोल पावर प्लांट बि समुंड जे किनारे ते ज़्यादा लॻनि पिया, पोर्ट कासमट लॻे पियो, हेॾां जेको आहे सो हबकोल बलूचिस्तान जे कोस्टल एरिया में जेको आहे सो लॻायो वियो आहे। 2 कोल पावर हिते आहिनि, 3 कोल पावर प्लांट जेको आहे उहो इम्पोर्टेड कोल ते पोर्ट कासमट लॻाया आहिनि, हिकिड़ो साहिवाल में जेको आहे सो लॻो आहे। हाणे हिते इम्पोर्टेड कोल समुंड जे किनारे ते घुराए उते लाहे पोइ ट्रकनि में भरे पोइ जेको आहे सो साहिवाल ताईं जेको आहे सो हिकिड़ो 1200 किलोमीटर परे जेको साहिवाल आहे ओसि ताईं जेको आहे सो कोल पहुचाए थो वञे। सॼी सिंध जे रोडनि खे इलाइक़नि खे मां थींदो जेको आहे सो पंजाब वञे थो। त अच्छा ॿियो क़िस्म आहे जेको आहे सो जंहिंखे असीं इंडिजिनस कोल चऊं था, उहा थर मां जेको आहे सो निकितो आहे।
हाणे असांखे हिकिड़ो अजीब हिकिड़ा हुकूमत कारपोरेट करतब अहिड़ा ॾेखारिया विया आहिनि, उन जा सब्ज़ बाग असांखे अहिड़ा ॾेखारिया विया आहिनि त जेको आहे सो ईअं लॻे पियो, ॻाल्हियूं ईअं थियूं थियनि, ईअं ॿुधण में थो अचे त वावेला जेको आहे सो ईअं आहे, चवंदा जेको आहे सो थर कोल खां सवाइ जेको आहे सो सिंध तरक़ी कंदी कोन, थर कोल खां बग़ैर जेको आहे सिंध वजूद जेको आहे सो रखंदी कोन। इन करे जेको आहे सो थर कोल बाबा वठो, सिंध जी वॾी तरक़ी आहे। भई कोल मां कहिड़ी तरक़ी जेको आहे सो थींदी, भई बिजली पैदा थींदी न, बिजली पैदा थींदी, उते माइनिंग थींदी, ऐं उन जा जेके नुक़सानात आहिनि हिकिड़ा ज़ाहिरी नुक़सानात हूंदा आहिनि, ॿिया जेको आहे सो जेकी लिकल जेके नुक़सान हूंदा आहिनि, जेके हाइट हूंदा आहिनि, जेके ॾिसण में न ईंदा आहिनि। क़ीमत बि जेकी आहे उहो हिकिड़ी त ज़ाहिरी क़ीमत आहे, ॿी जेको आहे सो हाइट कॉस्ट जेकी आहे उन्हनि जी कॾहिं कैलकुलेशन जेको आहे सो न कई वई आहे। हाणे ॾिसो त थर जी हिकिड़ी पंहिंजी डेमोग्राफी आहे, थर जा माण्हू तव्हां सम्झो त सिंध जो वाहिद ख़ितो आहे जेकी अञा अॼु ॾींहं ताईं माण्हू जेको आहे सो नेचर जे वेझो रहनि था ऐं हू नेचर सां हारमोनी में रहनि था। हाणे जॾहिं थर जो जेको आहे सो 20,000 स्क्वायर किलोमीटर मां 9,000 स्क्वायर किलोमीटर ते कोल मौजूदु आहे, उनखे तव्हां जेको आहे सो 13 ब्लॉकनि में डिवाइड कयो आहे। 9,000 स्क्वायर किलोमीटर जॾहिं खुदाई थींदी, माइनिंग थींदी, त माना अधु थर त जेको आहे सो उखोड़े छॾींदा, ठीकु आहे न, खोटे छॾींदा, ऐं उन मां जेकी लखे माण्हू बेदख़ल थींदा, उन्हनि खे मां केॾा कंदा, उनखां पोइ वरी कोल पावर प्लांट्स लॻंदा, पोइ ॿियूं जेको आहे सो कंपनियूं ईंदियूं, ॿिया शयूं जेका, त तव्हां सॼी थर जी डेमोग्राफी, थर जो सॼो जेको नेचर आहे, थर जी समूरियूं भिटूं जेकियूं आहिनि उहो सभु जेको आहे सो अवां तबाह करे छॾींदा, ऐं माण्हू जेको आहे सो उतां लॾण ते जेको आहे सो मजबूर थींदा। अवां ॾिसो त थर में हिकिड़ी बारिश जेकी घटि पए थी, छो त हर इलाइक़े जी ग्लोबल वाटर साइकिल हुजे थी, रीजनल वाटर साइकिल थिए थी, ऐं जेको आहे सो नेशनल वाटर साइकिल थिए थी, इलाइक़े जी वाटर साइकिल बि हूंदी आहे। जेकी थर जी वाटर साइकिल आहे उनजो सॼो दारो मदार जेको आहे थर जी उनजे एनवायरमेंट ते आहे, थर जे वेजिटेशन ते आहे, थर जे जेको उते वण आहिनि उन ते आहे, थर जी जेके भिटूं आहिनि उन ते आहे। तव्हां जॾहिं थर खे माइनिंग जे ज़रिए सॼो खोटे छॾींदा त तव्हांजी सॼी वेजिटेशन ख़तमु थी वेंदी, तव्हांजो सॼो जो थर जो जेको एनवायरमेंट आहे उहो तबाह थी वेंदी। इन सां छा थींदो त थर जी जेकी वाटर साइकिल आहे, कुदरती जेकी नेचुरल वाटर साइकिल आहे उहो डिस्टर्ब थी वेंदी, तबाह थी वेंदी। पोइ जेको आहे हिकिड़ियूं बारिशूं घटि पवंदियूं, पोइ जेको आहे बारिशूं बिल्कुलु ई न पवंदियूं, त तव्हां छा था सम्झो जेके बरसाति जेकॾहिं थर में न पए, 4 साल नथी पए, केॾो वॾो ॾुकार थो अचे, ठीकु आहे न। ऐं थर डिपेंड ई करे थो बारिशनि ते, तव्हांजो जेको आहे सो हीउ थर जेको आहे को कोयले ते डिपेंड नथो करे, कोल पावर प्लांट्स ते जेको आहे डिपेंड नथो करे। अवां थर जे लाइ जेको आहे सो हीअ को तरक़ी कोन पिया आणियूं, हीअ की वॾी जेको आहे सो तबाही पिया आणियूं, थर जे माण्हुनि खे जेको आहे सो बेदख़ल करियो पिया, थर जे माण्हुनि जी जेको आहे सो रोज़गार आहे जेको आहे सो उनखे तबाह करणु पिया वञो, ऐं भले हीअ थर जे माण्हुनि लाइ हीअ तरक़ी कोन पिया आणियूं, हीअ बर्बादी पिया आणियूं, तबाही पिया। समाजी जेको पहलू आहे मां चाहींदुसि त भीमराज ॾे उन हवाले सां वञूं। साईं त भीमराज बिल्कुलु एंटी कोल आहे, माना जेके फॉसल्स जे हवाले सां जेके बि माना फ्यूल जा ज़रिया आहिनि उन्हनि खे साईं जेको आहे सो बिल्कुलु मुस्तरद थो करे। ऐं असां ॾिसूं था त दुनिया में अहिड़ी रिसर्च बि आई आहे जेका ॿुधाए थी त इहे जेके तरीक़ा आहिनि से हाणे मुदे ख़ारिज आहिनि, ऐं दुनिया खे हाणे नवनि तरीक़नि ॾे, जीअं साईं ॿुधायो त विंड मिल ऐं सोलर जेको शमसी बिजली आहे। सवाल मां वरी तव्हां ॾे ईंदुसि त तव्हां गुराणी जे हवाले सां घणो वक़्तु एतिजाज बि कयो ऐं पाण भोॻियो बि अथव उन्हनि सूरत हाल खे, उन पीड़ा खे जेका हिन कोले जी खोटाई खां पोइ ब्लॉक 2 जे करे अव्हां खे भोॻणी पई। त सवाल मुंहिंजो इहो आहे त हिन कोयले सां थर कोल जेको आहे इन सां थर जी समाजी माशी सकाफ़ती ज़िंदगी ते कहिड़ा असर मुरतब थियनि पिया, या अव्हांखे कहिड़ा ख़दशा आहिनि त अॻिते हली इहे ख़तरा इहे जेको आहे असरात मुरतब थी सघनि था? पहिरीं त अहमद तव्हांजी वॾी महिरबानी जो असांजे हिन सॾ सां गॾु हुआ ऐं हरनि ते जेका आहिनि असां जो साथ ॾिनो ऐं हीअ हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम करे जेके मुख़्तलिफ़ तनक़ीद जा जेके सवालिया बणियल हुआ उन ई खे हिकिड़ो वाज़ह फोरम या मौक़ो ॾिनो त असांजी जदोजहद या असांजी जेका बि तहरीक हली ऐं उन जो आउटपुट छा थींदो। थोरो माइक खे वेझो। हा, अच्छा,
तव्हांजे सुवाल मुताबिक़ त थर कोल जा थर ते समाजी मुआशी ऐं सकाफ़ती असर अंदाज़ कहिड़ा थींदा। उन जो पहिरियों ई मिसाल इहो आहे त अञा त ब्लॉक 2 हिकिड़ो स्टार्ट थियो आहे। टोटल 13 ब्लॉक आहिनि ऐं जीअं साईं बि इहा वाज़ क्लियर ॻाल्हि कई आहे त 9100 किलोमीटर ते जेका आहिनि उहो कोयलो आहे। ओवरऑल जेका आहिनि उहे 21,000 20,000 जे क़रीब जेका आहिनि थर जी एराज़ी आहे। 13 जॾहिं ब्लॉक स्टार्ट थींदा उन्हनि मां सिर्फ़ु हिकिड़ो ई ब्लॉक स्टार्ट थियो आहे जंहिं ते एॾी वावेला थी आहे। सेकेंड ब्लॉक जेका आहिनि 1 खे 6 महीना थिया आहिनि, उन्हनि बि कमु स्टार्ट कयो आहे, पर कल्ह खां पोइ उन्हनि माण्हुनि बि जेका आहिनि उहो रोडनि ते अचणु शुरू कयो आहे। त चवण मतिलबु इहे शयूं जेके तव्हां पुछो था उहे तव्हांजे अखियुनि जे अॻियां साम्हूं थियनि पियूं। पहिरियों ब्लॉक 2 जे माण्हू जेके शहरी दर्स जा आहिनि उन्हनि रड़ कई ऐं उन्हनि लाइ का बि वाज़ह पॉलिसी न आहे। ॾिसो न, हिते SCCMC सिंध कोल एग्रो माइनिंग कंपनी जेका सिंध हुकूमत सां गॾिजी करे हिकिड़ी एजेंसी ठही आहे, हिकिड़ी कंपनी ठही आहे जेका सिर्फ़ु ब्लॉक 2 ते कमु करे थी। सिंध हुकूमत जी जनरल 9100 स्क्वायर किलोमीटर ते का पॉलिसी न आहे, न समाजी पॉलिसी आहे, न इन जी सकाफ़ती पॉलिसी आहे, न इन जी मुआशी पॉलिसी आहे। हू हर कंपनी खे हिकिड़ो एरिया ॾिनल आहे, उहा कंपनी जी मर्ज़ी वारी आहे, जेका कमु कंदी छा कंदी उहो उन्हनि वटि बि ही बेवस बणियल आहिनि। हिन कंपनी सां गॾु एंग्रो वारनि सां गॾु सिंध हुकूमत 54% शेयर होल्डर आहे। इन जे करे जेको आहे उन सां गॾु वेही करे कमु करे पई। इहा साॻी ब्लॉक 1 में हू इंडिपेंडेंट हिकिड़ी कंपनी आई आहे ऐं उहा जेका कमु स्टार्ट कयो आहे उहो अञा ताईं का बि पब्लिक हियरिंग कोन कई आहे, का माण्हुनि सां मिली करे उन्हनि जे राय मुताबिक़ जेका आहिनि उहा ॻाल्हि कोन कई आहे। त चवण जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ो अञा ब्लॉक स्टार्ट थियो आहे। उन जे करे फ़िलहालु हू चवनि था त भई थारियो आलो पोटा खे बि असीं जेका आहिनि उहो हितां लॾ पलाण कंदासीं, पर फ़िलहालु शहरी दर्स खे कंदासीं। शहरी दर्स जा सिर्फ़ु 70 घर उन्हनि मॉडल विलेज में शिफ्ट कया आहिनि ऐं उहा मॉडल विलेज ब्लॉक 2 ऐं 1 जे विच में ठाहियो वियो आहे। जॾहिं तव्हां 9100 स्क्वायर किलोमीटर ते कोयलो कढंदा ऐं तव्हां हिकिड़े ब्लॉक जा माण्हू लॾाए ॿिए ब्लॉक में शिफ्ट था कयो ऐं उन्हनि खे घर था ठाहे ॾियो, उहो उते उन्हनि जो सर्वाइवल कीअं हूंदो? सही सिधी ॻाल्हि आहे, उन्हनि जी समाजात बि वञे थी, उन जी मुआशियात बि वञे थी ऐं उन जी सकाफ़त बि वञे पई। उहा असांजे अखियुनि जे अॻियां आहे। उन जो को बि हिकिड़ो माण्हू चवंदा आहिनि त मुल्ह असीं ॿुधायूं त भई हीउ नुक़सानु पियो थिए, उहो अनमोल आहे। उन्हनि जो समाज वञे पियो, उहो अनमोल आहे, उन जो कोई मुतबादिल न आहे। उन्हनि जी जेकॾहिं मुआशियत आहे, हाणे उन जी मुआशियत सां जेकॾहिं सरमाएदार सहमत करे या न करे, शहरी माण्हू उन शइ सां रहमत करे न करे, त भई मालदार माण्हू आहे, बनी खेती ॿाड़ी करे थो या उन जो उते जो लोकल रोज़गारु आहे उहो ग़लति आहे या उन ते जेका आहिनि उहो सही न आहे, उहो उनखे बहितर नथो सघे। उन सां सहमत हुजो न हुजो, पर हुन लाइ उहो सभु कुझु आहे। उन लाइ उहो थर जी वारी, उन जे थर जूं भिटूं, उन जी फितरी निज़ाम, उन लाइ सभु कुझु आहे। त तव्हांजी ॻाल्हि जेका मां सम्झो आहियां त जहिड़ी तरह साईं चवे थो त पूरे जेको आहे सो क्लाइमेट जे लाइ कोयलो ख़तरनाक आहे, त समाजी हवाले सां बि इहो जेको कोल माइनिंग जो अमल आहे, एंग्रो कोल कंपनी जो किरदारु आहे, इहो समाज खे माना ड्राहे पियो, मुतासिर पियो करे उतां जे कल्चर खे। ऐं हिकिड़ी ॿी सुवाल मां चाहींदुसि त उन ते फोकस कयो त असां अक्सर ॿुधूं था त कंपनी क्लेम थी करे त असां ही तरक़ियाती कमु कयासीं, माण्हुनि खे रोज़गारु ॾिनोसीं, 75% थरी माण्हू था कमु कनि। इन्हनि शयुनि में केतिरी सदाकत आहे या इहे ॻाल्हियूं महज़ किताबी या अख़बारी ॻाल्हियूं आहिनि? इहा ई ॻाल्हि अहमद आउं कयां थो। जॾहिं जनरल हिकिड़ी पॉलिसी न आहे थर कोल लाइ, सभिनी ब्लॉकनि लाइ को बि पॉलिसी कोन आहे। हर कंपनी पंहिंजी पॉलिसी ठाहे आई आहे, किताबनि ताईं आहे। जीअं हाणे ब्लॉक 2 जी पॉलिसी आहे, इन्हनि वटि आहे, इहा पब्लिक नाहे कई। ब्लॉक 1 स्टार्ट कयो आहे, उन्हनि पब्लिक नाहे कई। जॾहिं असां खां राय न पुछी वई आहे, न असां खां इहा शइ पब्लिक कई वई आहे, त उन्हनि जा ख़दशा ऐं उन जो नापो असां वटि पंहिंजो नापो आहे, हुननि वटि पंहिंजो नापो आहे। ऐं इहा ई साॻी शइ हू जेको कैश कराइनि था त भई असां स्कूल ॾिना आहिनि, असां आरो प्लांट ॾिना आहिनि, या असां जेका रोज़गारु ॾियूं पिया, इहे हिकिड़ो जी सरमाएदार कंपनीज़ पंहिंजो हिकिड़ो कैश कराइण लाइ, पंहिंजा मफ़ाद हासिलु करण लाइ उहो शो ऑफ कनि था। जीअं आउं पंहिंजे ॻोठ गोड़ाणे जो मिसाल ॾियां थो त भई आरो प्लांट गोड़ाणे में लॻायो वियो आहे। असांजो जर जो पाणी मिठो आहे, तव्हांजे सिंधू दरिया जहिड़ो मिठो पाणी आहे। जॾहिं हिकिड़ो कुदरती नेचुरली असां उन मिठे पाणी सां मालामाल आहियूं, त उन खे तबाह करे तव्हां आरो प्लांट लॻायो था ऐं आरो प्लांट जो पूरे थर में क़ब्रिस्तान लॻो पियो आहे। जंहिं आरो प्लांट खे तव्हां ॾिसो त उहो तबाह लॻो पियो आहे। शो ऑफ आहे, शो आहे। इहा साॻी स्कूल जी ॻाल्हि था कनि त असांजे ॻोठ गोड़ाणे में चवनि था त असां स्कूल ॾिनी आहे 8 कमरनि जी। भई गोड़ाणे में अॻे 3 स्कूल पिया आहिनि प्राइमरी, ऐं इहा स्कूल जॾहिं तव्हां ॾिनी ऐं कहिड़े मफ़ाद ख़ातिर ॾिनी, उहा गोड़ाणे जी जदोजहद हली पई, उन जे वीक करण लाइ तव्हां इहा स्कूल शो ऑफ कई। ऐं उहा स्कूल अॼु बि उन 3 स्कूलनि जे विच में आहे ऐं उन्हनि जी इनरोलमेंट ऐं मुंहिंजे पाड़े मेघवाड़ पाड़े जी जेका इनरोलमेंट आहे उहो वधीक आहे। उते 2 टीचर आहिनि
त तव्हांजी जेका इन्वेस्टमेंट आहे या तव्हां जेके इहे शो कयो था त भई असां इहा तरक़ी कई आहे, इहा कंहिं काउंटिंग में नथी अचे, इहा तव्हांजे रिकॉर्ड में अचे थी, तव्हां उनखे शो ऑफ करे सघो था, उन जो बेनिफिट उते जे माण्हुनि खे कोन आहे। ॿी ॻाल्हि तव्हां कई सकाफ़त जी, असां सां बदकिस्मती सां इहा चई सघूं था, कुझु दोस्त इन सां सहमत हुजनि न त थर खे हमेशह हिकिड़ो त NGOs वारनि ऐं हाणे थरकोल जी कंपनियुनि हमेशह कैश कयो आहे। आलमी मार्केट में असांजे नियाणियुनि जूं, असांजे औरतुनि जूं, माइरनि जूं तस्वीरूं खणी हू कैश कनि था, उनखे पब्लिक कनि था, त हिते गुरबत आहे ऐं उन ते अरबे रुपया लुटे करे हू पंहिंजा मफ़ाद हासिलु कनि था। GCSR जो पैसो आहे, थर फाउंडेशन आहे, इन में टोटल फंडिंग थियल आहे थर जे माण्हुनि ते, ऐं उहा थर जे माण्हुनि ते नथी थिए। इवन एसि ताईं सिंध गवर्नमेंट उन सां कारोबारी शराकत करे पई त हींअर ॾुकार जी हालत में जेकॾहिं माल जो चारे जा पैसा मिलिया त 5 करोड़ ॾिना विया थर फाउंडेशन, हाणे उनजी डिस्ट्रीब्यूशन बि थर फाउंडेशन कंदी, वरी 25 करोड़। इहा ई त ॻाल्हि कयूं था त जॾहिं इहे शयूं जेके असांजे सकाफ़त खे कैश कंदे हू पाण वटि उहो पैसा रखनि था त उहो असां ते इम्प्लीमेंट कोन था अचनि, शो ऑफ असांजो नालो थिए थो, तस्वीरूं मार्केट में असांजूं अचनि थियूं, ऐं उहा जेका बि इनकम अचे थी, फंडिंग थिए थी, उहो हू पाण पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर इस्तेमालु कनि था। टी ॻाल्हि तव्हां जेका ॿुधाई त भई रोज़गार मिले थो 77% आहे, भई जेकॾहिं तव्हां इहो ॻाल्हि कयो था, तव्हां 77% रोज़गार ॾिनो आहे, तव्हां उन्हनि जूं लिस्टूं ज़ाहिर कयो, केतिरा मैनेजमेंट ते असांजा माण्हू आहिनि, केतिरा मज़दूरी तौरु कमु कनि था, केतिरा डेली वेजिस ते आहिनि। ऐं खणी एग्ज़ाम्पल ॾियां थो भई गोड़ाणे जा इफेक्ट, तव्हां चओ था भई गोड़ाणे वारनि खे असां जेका आहिनि उहो रोज़गार ॾिनो आहे, तव्हां हिकिड़ो बि माण्हू गोड़ाणे जो कंहिं बि तव्हांजे प्रोजेक्ट में ॾेखारियो जेको तव्हां वटि कमु कंदड़ हुजे। सकाफ़त खे बि तव्हां कैश कयो था, असांजी समाजात खे बि तबाह कयो था, असांजे कल्चर खे बि तबाह कयो था, असांजी मौशियत जेको बि आहे, बनी ॿारो आहे, माल चारियूं था, जेका बि असांजी मौशियत आहे, जेको असां सदियनि ताईं बि कंदा आहियूं ऐं असां कॾहिं बि बुख वॻे न आहिनि मरिया, उन खे तव्हां कैश कंदे ऐं तव्हां असांखां इहे शयूं फुरियो था ऐं उन जे बदिले असांखे जेका आहिनि उहो कुझु कोन था ॾियो। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हायूं था पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ त मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻाए ऐं तरक़ी जा मुखालिफ़, रियासत जा, मुल्क जा डिफरेंट इल्ज़ाम लॻाए करे तव्हां उन जी आवाज़ खे दॿायो था ऐं उन जो तव्हांखे आउटपुट ज़ाती हिसाब सां त पए थो, पर लॉन्ग टर्म जेको आहे न इहो इन जो ग़लति असरु थींदो। ऐं अॼु घोड़ाणू आहे, सुभाणे 13 ॿिया ब्लॉक हूंदा, उन्हनि सां केतिरा इफेक्ट थींदा, उहो आहिस्ते आहिस्ते जाॻंदा ऐं वक़्त सां गॾु वॾो पड़ाॾो स्टार्ट थींदो। न बिल्कुलु ईंदो। ऐं बहरहाल कुझु शयूं क्लेम कयूं थियूं वञनि ऐं असां पाण जिन शयुनि जा जेको आहे सो विटनेस आहियूं, जेके तव्हां बयानु कयूं उन्हनि मां घणनि ॻाल्हियुनि सां बिल्कुलु यकीननि सभु माण्हू एग्री थियनि पिया। साईं हिकिड़ो ई गोड़ाणे जो मामिलो, ब्लॉक 2 मां गोड़ाणो मुतासिर थियो, 2016 खां वठी हिननि एहतिजाज कयो, कराची प्रेस क्लब ते, हैदराबाद प्रेस क्लब ते, सलाम कोट में त 1.5 साल वेठा, ठीकु आहे। हाणे सिर्फ़ु ब्लॉक 2 जी इहा नोयत आहे त उते एतिरा माण्हू मुतासिर थिया आहिनि, जॾहिं ही सॼी जीअं तव्हां चओ त अधु थर खोटींदा त पोइ आईंदा 10-15 सालनि खां पोइ तव्हां थर जी सूरत हाल कीअं था ॾिसो, माण्हुनि जी सूरत हाल, उतां जी सरज़मीन जी सूरत हाल? थर खे मूं बि विज़िट कयो आहे न, मुतासिरीन सां बि मिलियो आहियां, ब्लॉक 2 जे माण्हुनि सां मिलियो आहियां, गोड़ाणो जे माण्हुनि सां बि मिलियो आहियां, ब्लॉक 1 जे माण्हुनि सां बि मिलियो आहियां। जेको हिकिड़ो वॾो मॉडल विलेज जे नाले में जेको हिकिड़ो वॾो फ्रॉड जेको आहे, हिकु वॾो ब्लंडर जेको आहे, उते बि वियो आहियां, उते बि जेके माण्हू उते रहिया पिया आहिनि उन्हनि सां बि मिलियो आहियां। तव्हां हैरान थी वेंदा त भई हिकिड़े घर ते 72 लख रुपया ख़र्च थिया आहिनि ऐं उहो हिकिड़ो घरु जेको आहे उहो RCC बि न आहे, बिना RCC जे। इहो वॾो ब्लंडर ऐं वॾो फ्रॉड आहे। इन थोरो ग्राउंड रियलिटी खे ॾिसण जी ज़रूरत आहे। जेके माण्हू उते रहिया पिया आहिनि, मिलियो आहियां उन माण्हुनि सां, उन्हनि माण्हुनि मूंखे चयो त भई मूं उन्हनि खां पुछो त भई अव्हांखे हिते कीअं आहे, सुठो लॻे थो नथो लॻे, त उन्हनि चयो भई असां ईअं महसूसु था करियो कैद में बंदि आहियूं, यकीन करियो मूंखे उन्हनि ईअं चयो। ऐं उहो जेको मॉडल विलेज आहे उहो उन हींअर खां ई पलस्तर जेको किरे पियो, जेको कलर, हा कलर जेको आहे उहो बि जेको आहे उखड़े पियो, ठीकु आहे न। ऐं उते जेको माण्हुनि जो थर जे माण्हुनि जो रहण जो पंहिंजो कल्चर आहे। ऐं हिकिड़े ॻोठ में बि जेको आहे हिकिड़ो घरु हुते आहे त ॿियो घरु थोरो हुन खां परे हूंदो, उहो गॾु त जेको आहे सो घरु हुते आहिनि ई कोन, ठीकु आहे न। हर कंहिंजो पंहिंजो जेको आहे सो घर जो जेको प्राइवेसी हिकिड़ी पंहिंजी आहे।
हाणे हिननि जेको आहे दीवार जी जेकी हाइट आहे उहा एतिरी रखी आहे जेको पासे वारो घर जेको आहे ॿिए घर खे ॾिसे थो त उते जेको आहे माना कहिड़ो हलणु फिरणु आहे या जो बि आहे जेको कमकार जेको थिए उहो नज़र अचे थो न, का प्राइवेसी जेकी आहे इन मॉडल विलेज में रखियल न आहे। असांखे ॿुधण में ईअं आयो आहे त भई 72 लख त हिन हिकिड़े घर जा रखिया विया आहिनि, पर ठेकेदार खे मिलिया आहिनि 36 लख रुपया। आदमी ठेकेदार जेको आहे उहो 36 लखनि मां पंहिंजो प्रॉफिट बि रखंदो, उन में वरी जेको आहे वरी कमीशनूं बि थींदियूं आहिनि, जेको ज़माने जो हले थो अमल। त अञा ई हिकिड़ो ई मॉडल विलेज आहे तंहिंमें हेॾो वॾो फ्रॉड थियो आहे, हेॾो वॾो ब्लंडर थियो आहे, जंहिंसां माण्हू ख़ुशि बि न आहिनि। ऐं उन्हनि माण्हुनि खे जॾहिं उहे मुतासिरीन खे उते हिते खणी आया आहिनि त उन्हनि जो जेको माल आहे उन्हनि जे लाइ गौचर जेको आहे उहो बि ॾिनल उनखे कोन्हे। हाणे एतिरे अञा अॼु ॾींहं ताईं माण्हू जेको आहे पंहिंजो माल खणी न आया आहिनि, माल जी रखण जो बि थोरा घणी जॻह उन्हनि में रखी आहे, पर उहा बि अणपूरी आहे। पर उहे माण्हू कम्यूनिटी चए थी, मुतासिरी चवनि था त भई असीं माल पंहिंजो हुते वठी अचूं, अच्छा इन वठी ॿधी त छॾियो कहिड़े बि तरीक़े सां, पोइ असीं हुनखे चारण किथे वञूं, जो चारो असां किथां आणूं। त तमामु घणो जेको आहे ग्राउंड रियलिटी ते वॾा फ्रॉड थिया आहिनि, वॾा माण्हुनि सां ज़्यादती थिया आहिनि, वॾी नाइंसाफ़ी थियूं आहिनि। ॿियो मूंखे ॻाल्हि इहा सम्झ में नथी अचे त तव्हां जेको आहे 9100 स्क्वायर किलोमीटर ते जेकी माइनिंग कंदा, खोटाई कंदा, उहो सभु उते जा जेके ॻोठ गौचर माण्हू जा जेके ज़मीनूं एग्रीकल्चर सभु जेको आहे उतां ख़तमु थी वेंदियूं। ऐं पर माण्हुनि खे जेको अवां राईंदा, यानी मुतबादिल जेको अवां जेको आहे ॻोठनि या ॻोठ ठाहे ॾींदा या ॻोठ जी ज़मीन ॾींदा, उहो बि अवां उन माइनिंग एरिया में त पाए ॾियो न। इहो त दुनिया में किथे बि न थींदो आहे त भई जेका जिते माइनिंग की थिए उते वरी जेको आहे कोल पावर प्लांट बि जेको आहे लॻंदो, ऐं उते ई वरी जेको आहे अवां मॉडल विलेज बि ठाहियो था। मिसाल तौर ते जेके जीअं भीमराज ॻाल्हि कई त जेको मॉडल विलेज आहे उनजे बिल्कुलु पासे में माइनिंग बि उते थींदी, कोल पावर प्लांट बि उते लॻंदो। हाणे ॿुधायो त माण्हुनि जी सिहत ते हुनजो कहिड़ो असरु थींदो, इन्वायरमेंट ते कहिड़ो असरु थींदो। हू बि जेके कोल जी इमिशन मां इन्वायरमेंट तबाह थिए थी, माहौल तबाह थिए थो, पाणी जेको आहे सो डिस्टर्ब थो थिए, पाणी जी माहौलियात तबाह थिए थी, धरती जी माहौलियात जेकी आहे उहा तबाह थिए थी, पर इंसान जी सिहत ते बि हुनजो तमामु नेगेटिव जेको आहे एडवर्स इम्पैक्ट जेको आहे सो पवनि था। माण्हुनि खे जेको आहे अस्थमा जी बीमारी थी सघनि थियूं, माण्हुनि खे जेको आहे स्किन जी अखियुनि जी बीमारी थींदियूं, हार्ट जूं जेको आहे बीमारी थींदियूं। हाणे जेकी माण्हू हुते रहंदा, माना मॉडल विलेज में जेके माण्हू रहंदा, उनजी ॼमार त जेको आहे सो अधु थी वेंदी, छो त उहो त जेको आहे उनजे एमिशन सां जेको आहे उनजी सिहत एॾी जेको। अच्छा ॿियो जेको पंहिंजे सिहत ते माण्हू जेको ख़र्च कंदा, उहो उनजो जेकर पाण अंदाज़ो लॻायूं त जेको आहे मूंखे हिकिड़ो दफ़ो डान जे फर्न पेज ते ख़ातून ड्राइवर जी तस्वीर आहे त भई थरी औरत जेकी आहे उहा डंपर जी ड्राइवर थी आहे। त मूं फौरन उते जेको आहे कमेंट्स में चयो त भई अच्छा हिनखे हेतिरी पघार मिलंदी। मूं चयो भई हीअ जेकी थरी औरत जेकी डंपर हलाईंदी कोल माइनिंग जे लाइ, ऐं हिनखे जेकी 40,000 जेके पघार मिलंदी, उनखां डबल जेको आहे पंहिंजे ॿारनि ते ख़र्चु कंदी। माना सिहत त मुतासिर माइनिंग में थींदी, सिहत मुतासिर जेको आहे कोल मां जेकी एमिशन थींदी उन मां बि थींदी। इन करे पूरी जेको थर जो फितरी हुसन आहे उहो टोटल जेको आहे उहो डिस्टर्ब थी वेंदो, उहो तबाह थी वेंदो। ऐं माण्हू अच्छा ॿी मूं जेको हिते हिकिड़ी जेके माण्हुनि खां पुछियो त भई अव्हांखे फी एकड़ जो जिन खे मिलियो आहे मुआवज़ो, उन में बि मुआवज़े ॾियण में वॾो फराड आहे, ठीकु आहे न, उन में बि वॾी नाइंसाफ़ी आहे। जिन खे मिलियो आहे त भई उन भई 2.5 लख फी एकड़ जे हिसाब सां न। त आउं हिकिड़ी पंहिंजी कैलकुलेशन करियां थो। हिकिड़ो हुन चयो हिकिड़ो कंडी जो वणु आहे उहो असांखे हर साल 50,000 जो चारो ॾींदो आहे माल जे लाइ। जेके असीं उन मार्केट में वञी विकिणंदासीं त जेको आहे साल जो हिकिड़ो वणु कंडी जो असांखे 5,000 ॾींदो आहे। मुंहिंजो भई 5,000 उहो हिकिड़े साल में ॾिए त उनजी क़ीमत उन्हनि मुक़ररु बि जेको आहे 5 खां 7,000 कई आहे हिकिड़ी कंडी जे वण जी। भई अवां हुनखे 100 ईयर सां 100 साल सां मल्टीप्लाई करियो त 5,000 हिकिड़े कंडी जे वण खे मल्टीप्लाई करियो 100 सालनि सां। अवां फी कंडी जे वण जा जेको आहे जिन खे मुआवज़ो ॾियो था त उनखे हिकिड़े वण जा 5 लख मिलणु खपनि। तव्हां जेके हिकिड़े एकड़ जा 2.5 लख ॾियो पिया माण्हुनि खे,
उहो हिकिड़ो साल में जॾहिं बरसाति थींदी त घटि में घटि भीम हिनखे कंफर्म कंदो हुनखे त भई घटि में घटि हिकिड़ो 50,000 त जेको हुनजी आमदनी ॾींदो न, तव्हां हुनखे 2.5 लख रुपया ॾियो, अवां हुनखे जेको आहे 50,000 खे मल्टीप्लाई करियो 100 ईयर सां, त जेको आहे 50,000 जेको आहे क़ीमत केतिरी थी थिए फी एकड़ जी। अच्छा, ॿी हिते हले थी त भई असां जेको आहे थरी माण्हुनि खे नौकिरी ॾिनी हुआसीं, फिगर ॿुधाईं था भई एंग्रो कंपनी 4,000 खां 5,000 माण्हुनि खे। मुंहिंजो सुवालु आहे, छो त मूं हुते ब्लॉक 2 ब्लॉक 1 जे माण्हुनि सां मिलियो, भई मूंखे ॿुधायो अव्हांखे नौकिरियूं केतिरियूं मिलियूं आहिनि। भई घोड़ाणे टाइम जो हिकिड़ो माण्हू बि जेको आहे नौकिरी थो करे, मूंखे कोई बि न मिलियो। ठीकु आहे न, मूं पुछा कई हुन ब्लॉक 2 ब्लॉक 1 वारो पुछे, उन्हनि चयो भई नौकिरियूं असांजे माण्हुनि खे छिटियूं पाटियूं मिलियूं आहिनि पर डेली वेजेस थिया आहिनि। भाई हो जेकी 4,000 खां 5,000 जेकी फिगर ॿुधाइनि पिया, मुंहिंजो सुवालु आहे त असांखे हिन जी लिस्ट प्रोवाइड करियो त इन 4,000 मां डेली वेजेस ते केतिरा आहिनि, परमानेंट केतिरा आहिनि, माइनिंग में केतिरा माण्हू कमु था कनि, ऐं कोल पावर प्लांट में जेको अव्हां केतिरा माण्हू डेली वेजेस ते रखिया आहिनि, केतिरा परमानेंट रखिया आहिनि। इनखे ॾिसण जी वॾो फ्रॉड आहे, वॾो जेको थिए पियो, इहो जेकी बि अंग अखर ॿुधाए पिया वञनि, इहे सभु कारपोरेट करतब आहे। भीम इहो मां चाहींदुसि थोरो गुराणे जे हवाले सां तव्हां ॻाल्हायो, ठीकु आहे, छाकाणि त हिकिड़ो अहम इशू आहे त घणा दोस्त असांखां पुछंदा आहिनि त गुराणे तलाउ जो बुनियादी मसइलो छा आहे। मां चाहींदुसि त मुख़्तसिर ऐं आसान लफ़्ज़नि में माना हिन कचहरी जे मौज़ूअ में इहा शइ शामिलु थी वञे त गुराणे जो इशू आहे छा ऐं अव्हां जे एहतजाज जो मक़सदु छा आहे। घोड़ाणे जो रियल इशू जेको आहे उहो इहो आहे त सिंध गवर्नमेंट ऐं एंग्रो कंपनी खे जेका कोल माइनिंग जे दौरान जेके 3 लेयर आहिनि पाणी जा, उन्हनि खे ॿाहिरि कढणो हो ऐं उहो किथे न किथे डिस्पोज़ करिणो हो। उन्हनि जी जेका हेगलर बैरी जेका कंपनी पंहिंजी हिकिड़ी कंपनी आहे जेका हिननि जी सोशल इम्पैक्ट रिपोर्ट जेका ठाही, उन जे मुताबिक़ इहो हो त इहो पाणी असीं कढी रिण ऑफ कच्छ में छॾींदासीं, ऐं उन जो टाइम पीरियड हो, ऐं उन लाइ उहा पाइप लाइन मुंहिंजे घरनि जे भर मां रिण ऑफ कच्छ ताईं बि वई। थियो छा त पोइ इन्हनि जी इंटरनल इशूज़ क्रिएट थिया, चाहे बराबरि कंट्री सां हुया, चाहे इन्हनि जी नाइली हुई त उते जेको आहे असीं पाणी स्टोर न करे सघंदासीं, या जेको बि उन्हनि जो पंहिंजो इशू हो, उन इशू खे उते ई रोकिजे। उहो अॼु ॾींहं ताईं करोड़े रुपया उते जेके इन्वेस्टेज कया विया आहिनि, उहे पाइप लाइनूं उते जो उते पियूं आहिनि। सडनली राति जे पेट में जेका आहिनि घोड़ाणे जे ॾहर आहे, घोड़ाणे खां उतर तरफ़ ॾहर आहे, घोड़ाणो ॻोठ जो नालो आहे, उन ॾहर में अची हिन राति जे पेट में जेका आहिनि इहे मशीनूं लाथियूं ऐं मशीनूं लाहे करे ऐं सर्वे करणु शुरू कई। असांजो एतिराज़ु थियो त भई हिते छा पिया ठाहियो, छा न पिया ठाहियो। एतिराज़ जे दौरान ई जेका आहिनि असांजी हिननि सां जेका आहिनि तेज़ ॻाल्हि ॿोल थी, ऐं हिननि बि इहो तेज़गी जे हिसाब सां चयो त भई हीउ कोयले जो आहे इशू आहिनि, सीपैक जो आहे, असांखे हीअ शइ ठाहिणी आहे। स्लोली असां हिननि खां कानूनी जेके बि डॉक्यूमेंट थियनि था उहे पुछियासीं, उहा न मिलिया, ऐं असांखे सही नमूने रिस्पॉन्स न मिलियो त असां लोकल नुमाइंदनि वटि वियासीं, ऐं लोकल नुमाइंदनि सां बि मिलण खां 2-3 मीटिंगूं थियूं, ऐं असां हिननि खे अल्टरनेट जॻहियूं बि ॾेखारियूं त भई रण कच्छ जे वेझो नंढा लूण जूं खाणूं पियूं आहिनि जेके हमेशह उन खारे लूण जे पाणी सां जेका आहिनि उहे हूंदियूं आहिनि, बरसातुनि में भरबियूं आहिनि, पोइ ओपनली पियूं हूंदियूं आहिनि, उहो बहितरीनु स्टोरेज आहे, उते को बि नुक़सानु बि नथो थिए। ऐं हीअ ज़रई ज़मीन आहे जेको उन्हनि माण्हुनि जे जेका 12 ॻोठनि जे विच में हिकिड़ो ॾहर आहे, ऐं उन्हनि जो सोर्स ऑफ इनकम आहे, सर्वाइवल उन्हनि जो इहो आहे। 4 महीना उन्हनि मां पोखी कनि था, 8 महीना उन्हनि ते माल चारे ऐं पंहिंजो गुज़र सफ़र कनि था, ऐं उहो चारई जेके 12 ॻोठ आहिनि उहो इन ई जेको बि एराज़ी आहे इन जे चौतरफ़ बीहनि था। हिननि बग़ैर प्लानिंग जे असांजे एतिराज़नि जे करे जेको आहे न इहो वटपटा कई, ऐं कमु राति जे पेट में स्टार्ट कयो। असां नुमाइंदनि खां थींदा नेठि वञी असां कोर्ट कई। कोर्ट करण खां पोइ इन्हनि ज़मीननि जा अवॉर्ड पास कया त भई ज़मीन असांखे एक्वायर थिए थी। का बि इन खां अलावा अॼु ॾींहं ताईं इन खां अलावा कोर्ट में वञण खां पोइ बि अॼु ॾींहं ताईं किथे बि इन्हनि जे डॉक्यूमेंट्स में घोड़ाणू डिस्पोज़ल ऑफ वाटर न आहे। अॼु बि उन जे रिकॉर्ड में हिकिड़ो आहे रिण ऑफ कच्छ खां पोइ दुकड़चो ॻोठ आहे, उन जो डिस्पोज़ल आहे ऐं उन जी जेका आहिनि फिज़िबिलिटी वग़ैरह आहे। घोड़ाणे ते का बि हिननि वटि अॼु ॾींहं ताईं का डॉक्यूमेंट्स न आहे। पोइ जीअं असांजी तहरीक शुरू थी, कोर्टूं थियूं, पोइ कंपनी खे सिंध गवर्नमेंट जी जेका ज़िमेवारी हुई, असल में पाणी कढे रिण ऑफ कच्छ छॾण में सिंध गवर्नमेंट जी ज़िमेवारी हुई, उन्हनि जे बिज़नेस जेको बि उन्हनि जा टर्म्स एंड कंडीशन हुआ उन तहत। पोइ कंपनी खे हिननि फ्री हैंड छॾियो त असां हिन शइ में मदाद वक़्तु न कंदासीं, तव्हांजी मर्ज़ी आहे, जीअं कयो था, माण्हुनि खे मोह ॾियो, भॼायो था, मारियो था, मञायो था, कुझु बि कयो कंहिं के तरीक़े सां। असां पंहिंजो कोर्ट में पिटीशन दाख़िल कई, उहो अॼु ॾींहं ताईं बि जेका आहिनि पंहिंजी प्रोसेस तहत हिकिड़े हले पई।
असांजो एहतजाज शुरू थियो, मुक़ररु टाइमनि ते इन्हनि सां मीटिंगूं थियूं, ॻाल्हियूं थियूं, उहा ई ॻाल्हि थी त भई तव्हां ॾियो, छा था ॾियो, छा नथा वठो। असांजो इहो त भई अल्टरनेट थिए। पहिरीं शुरू में जेका घोड़ाणो असां क़बूल ई कोन थो कयो, जॾहिं ही ज़ोरी ज़बरदस्ती राति जे पेट में फोर्स सां कहिड़े बि तरीक़े सां हिननि ठाहे कामयाबु जॾहिं विया, तॾहिं असां पंहिंजा कुझु शर्त रखिया। त शर्त रखण ते इन्हनि जा एतिराज़ इहे हुया त भई पहिरीं तव्हां कोर्ट मां जेका आहिनि उहो वञी हथु खणो। शेख साहब सां मुंहिंजो जेको अॻूणो CEO हुन सां 3-4 मीटिंगूं थियूं, CM सां बि मीटिंगूं थियूं। उन्हनि जो इहो हो त भई इहा शइ इहो समराइज़ थींदे करे हाणे इहो आहे त 2 साल थिया आहिनि, उहो पाणी उते डिस्पोज़ थी वियूं आहिनि, सभु ज़मीनूं जेके आहिनि बंजर थी वियूं आहे, ऐं हुन ई सॼी एराज़ी ते सिर्फ़ु 300 एकड़ ते पाणी बीठल आहे। ही तक़रीबन 4000-5000 एकड़ ज़मीन कब्ज़े वठी वेठा आहिनि। अॼु बि 300 एकड़ खां अलावा ज़मीन फ्री बंदि पई आहे, ऐं उहे 300 एकड़ जे ज़मीन जे अंदरि वण तबाह थी वियो आहे, पाणी असांजो जर जो जेको आहे उहो तबाह थी वियो आहे। वेझा जेके ॻोठ आहिनि नंढा सलेमान हजाम आहे या कोयलनि जूं ढाणियूं आहिनि, उहे अॼु बि मच्छरनि जे अज़ाब में पियूं आहिनि। पोइ हिननि मच्छी जा या ॿिया मुख़्तलिफ़ जेके ट्रैक थींदा आहिनि उहो सभु कुझु कया। अॼु बि उते जो माण्हू ओपनली उन ॾहर में घुमी फिरी नथो सघे। ॿाहिरि जा गार्ड विहारियल आहिनि जेको उन्हनि माण्हुनि लाइ जेके आहिनि वॾो अज़ाब बणियल आहिनि। उन्हनि जी जेका लोकल समाजी ज़िंदगी आहे उहो मुतासिर आहे। घुमी फिरी अचनि था, बाईपास ठाहे छॾिया आहिनि, उहे बि उतां खां बि उन्हनि जी बाक़ाइदे चेकिंग थींदी आहे, पुछाणो थींदो आहे त भई केरु आहे, किथे जो आहे, केॾांहुं थो वञे। ऐं इहा घोड़ाणू तव्हांजे कोल एरिया खां 40 किलोमीटर ऐं ब्लॉक 2 खां 10 किलोमीटर परे आहे। असीं कंहिं बि कोल एरिया में नथा अचूं, ऐं हिननि जी कोल एरिया लाइ बि का पॉलिसी न आहे त असां लाइ असां सिर्फ़ु डिप्रेशन जे करे जेको आहे असां लोड़ियो, ऐं उहा ज़मीन हमेशह थर जी फितरी निज़ाम आहे। सर हिकिड़ो थर में जेके रोड ठहिया आहिनि उन्हनि ते ख़र्च सिंध गवर्नमेंट जो आहे या एंग्रो कंपनी जो? ॾिसो न सर, ही जेकॾहिं इन जो क्रेडिट तव्हां जेकॾहिं ॾियो था त कंहिंसां बि इख़्तिलाफ़ थी सघनि था, इहो असीं दुआ कंदासीं मुशरफ सां। मुशरफ जी जेका थर सां सिंसियरिटी हुई, अरबाब दौर हुयो, मुशरफ जी इहा सिंसियरिटी हुई थर सां। छो त हू मुख़्तलिफ़ जेको असां तारीख़ में पढ़ियो आहे त 65 जी जंग में जेका आहिनि हीअ नंगर पार्कर जे एराज़ी तां हो, उन ई इन खिते जे माण्हुनि जी जेका पंहिंजे मुल्क सां उबल वतनी हुई ऐं सिंसियरिटी हुई, उन ई सिंसियरिटी खे ॾिसी करे हिन जी रहणी कहणी ऐं माण्हू जेके हुया उन खे हो इन जो इहा आहे तारीख़ आहे। उन वरजायो हो त आउं थर ईंदोसीं, ऐं उहो पोइ वन टाइम जीअं जॾहिं थियो पंहिंजी आर्मी जो हेड, तॾहिं उते वियो त हू हुन जे करे ऐं सिटी गवर्नमेंट जे करे इहे शयूं सभु कुझु थियूं। पोइ अरबाब हुजे या ॿिया हुजनि, उहा सियासी क्रेडिट केॾांहुं खणे केरु खणी वेंदो, पर इहा उहो हो। पोइ ॾिसो न, कंपनी आई आहे 12 में। अहमद साहब हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी हलो, एंग्रो कंपनी 2012 में ब्लॉक 2 ते आई आहे। 2012 खां वठी 2016 खां इन्हनि खां पुछो त तव्हां थर जो माण्हू कहिड़ो रखियो। 16 खां पोइ घोड़ाणे जी जदोजहद शुरू थी आहे। अॼु ॾींहुं ताईं इन वहंदड़ गंगा में सभिनी हथ धोता आहिनि। असीं हरूमरू नाला खणी कोन था चऊं, उन ई वहंदड़ गंगा में सभिनी हथ धोता आहिनि। ऐं कंपनी उन्हनि एक्टिव माण्हू जेके असां लाइ 4 कदम भरिया पिए, जेके असां सां सिंसियर हुया, उन्हनि खे पंहिंजा करे पंहिंजनि में इस्तेमालु करे अॼु बि उन्हनि खां इहे राग ॻाराइनि था त थरिया सिंसियर न आहिनि, थरिया ना आयल आहिनि, थरियनि सां जेका आहिनि उहो इहे तरक़ी जा मुखालिफ़ आहिनि। उहे ई माण्हू जेको कल्ह असां सां गॾु आहे, इन गंगा जा हथ पेर धोअण वारा माण्हू आहिनि। मूंखे ॾिजो, मां ॻाल्हि खे सम्झी वियुसि, पर मां चवां थो त जीअं माना हीअ पर्सनल डिस्कशन में कुझु माण्हुनि जा नाला वठंदो आहे त हिते उहे नाला न वठूं त बहितर आहे। जज़्बाती घणो थी वञे थो त साईं इहो तव्हांजी ॻाल्हि सां माना मां पुछण खां पहिरियां एग्री हुयुसि, छो जो पाण जॾहिं हिते वेठा आहियूं त 3 एंटी कोल वेठा आहियूं, ठीकु आहे। पर मां छो जो थोरो ग़ैर जानबदार रहण जी कोशिशि थो कयां त जीअं जेके असांखे दोस्त ॾिसनि था, जेके बाद में ॾिसनि था, उन्हनि ताईं माना असां हिकिड़ो छा चइजे न्यूट्रल सुवालु उन जे साम्हूं असां खणी अचूं। सिंध गवर्नमेंट एतिरी सीड़प कई आहे, कंपनी जी एतिरी सीड़प आहे, ऐं रोड रस्ता ठहिया आहिनि, कम्युनिकेशन वधी आहे, ऐं किथे न किथे माण्हुनि खे रोज़गार बि मिलियो आहे, घणा ख़दशा आहिनि। छा इहो रिवर्स थी सघे थो या तव्हांजी नज़र में को उपाउ आहिनि जो इन्हनि वसीलनि खे इस्तेमालु कंदे कुझु थर जे माण्हुनि जी बहितरी थी सघे, एनवायरनमेंट जी बहितरी थी सघे? ॾिसो साईं, जॾहिं पूरी दुनिया इन ॻाल्हि खे मञी वेठी आहे न त भई क्लाइमेट चेंज जे जेको हल जेको आहे उहो ग्रीन हाउस गैसिस जे इमिशन खे कट्स लॻाइणा आहिनि। मिसाल त भई हींअर
जेको आहे सो ग्रीन हाउस गैसिस जी या ख़ासि तौर कार्बन डाइऑक्साइड जी जेकी इमिशन आहे उहो 395 ppm थी वई आहे। साइंसदाननि जो इहो चवणु आहे, इन्वायरमेंटलिस्ट जो इहो चवणु आहे त 395 ताईं पहुचण ppm ताईं पहुचण ते हीअ हालत थी आहे सॼी दुनिया जी। माना हाणे यूरोप जो टेम्परेचर बि जेको आहे वधी वियो आहे, ठीकु आहे न। त हाणे जेकॾहिं उहो चवनि था जेकॾहिं हिन 400 ppm ते हेॾी वॾी तबाही आई आहे, हेॾो वॾो जेको आहे सो पूरो क्लाइमेट चेंज थी वियो आहे, क्लाइमेट चेंज क्राइसिस थी वियो आहे, जेकॾहिं 500 ppm तक जॾहिं पहुचंदो उन जेको आहे सो दुनिया हिन धरती ते का साह वारी शइ जेको आहे मुश्किल जेको आहे सो सर्वाइव करे सघे। हाणे 400 ppm ते मौजूदु आहे ऐं ईअं ई जेको आहे फासिल फ्यूल्स जी इमिशन जेके जारी रही त पोइ उहो साल जी ऐं सिर्फ़ु कोल थरकोल जी ॻाल्हि नथो करियां पर पूरी दुनिया जी ॻाल्हि थो कयां, पूरो ग्लोबल। पर थरकोल बि हिन वक़्तु ॾिसो, हिन वक़्तु पाकिस्तान ऐं हुते इन ॻाल्हि खे वधाइण खां पहिरीं हीअ बि ॻाल्हि चवंदुसि त दुनिया में जेकी क्लाइमेट चेंज जा जेके सभ खां वधीक वल्नरेबल जेके मुल्क आहिनि उन्हनि जी जेकी आइडेंटिफिकेशन थी आहे उहो 10 मुल्कनि जी जेके तमामु घणा वल्नरेबल आहिनि क्लाइमेट चेंज खां। उन में 2010 में पाकिस्तान जेको आहे 10 नंबर ते हो। अॼु पाकिस्तान वल्नरेबिलिटी ते 4थे नंबर ते बीठो आहे। त हिन वक़्तु पाकिस्तान खे ज़रूरत जेको आहे त हाणे अहिड़ा का मनसूबा का प्रोजेक्ट न आणे जंहिंसां क्लाइमेट चेंज में या ग्रीन हाउस गैसिस में वधीक इज़ाफ़ो थिए ऐं पाण जी जेको आहे सो वल्नरेबिलिटी जेको आहे सो अञा वधीक जेको आहे सो पाण जेको 4थे खां वरी जेको आहे 1 नंबर ते न अचो। इन करे कोल जे तरफ़ जेको आहे हाणे कतई वञण जी का ज़रूरत कोन्हे, छो त अॼु खां आउं सम्झो 1 हफ़्तो पहिरीं UN में जेकी क्लाइमेट समिट थी हुई उन में UN जो जेको सेक्रेटरी जनरल आहे उन पंहिंजे तकरीर में चयो त पेरिस एग्रीमेंट जा टारगेट हासिल करण लाइ करे 2040 ताईं समूरी दुनिया में समूरा कोल पावर प्लांट जेके आहिनि बंदि थियणु खपनि, माइनिंग बंदि थियणु खपे ऐं इन खां सवाइ ॿियो को हल न आहे। न त जेको आहे सो पाण वधीक जेको आहे सो इहा दुनिया तबाह थींदी ऐं पोइ ते जेको आहे सो मोटण जो पोइ को रस्तो न मिलंदो। इन करे अच्छा ॿी ॻाल्हि खे ॿुधायां त ॾिसो चाइना पंहिंजे मुल्क में कोल पावर प्लांट बंदि पियो करे ऐं वरी ॿियनि मुल्कनि में जेको आहे सो इहा टेक्नोलॉजी खणी पियो वञे, अफ्रीका खणी पियो वञे, पाकिस्तान खणी पियो अचे। अच्छा उन वरी कोल पावर प्लांट जा पंहिंजे मुल्क में हिकिड़ा स्टैंडर्ड मुक़ररु कया आहिनि, असांजे लाइ स्टैंडर्ड ॿिया आहिनि। मिसाल तौर ते पंहिंजे मुल्क में कोल पावर प्लांट इमिशन जेकी थिए थी कार्बन डाइऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, मीथेन, नाइट्रोजन ऑक्साइड, सल्फर ऑक्साइड, मर्करी, लीड। हाणे उन में सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल करियां त सल्फर ऑक्साइड जी जेको आहे सो पर यूनिट किलोवाट पर आवर जेको उन जी जेको स्टैंडर्ड आहे उहो आहे 45। जॾहिं त थर में जेको कोल पावर प्लांट लॻो पिया उन जी आहे 145। माना स्टैंडर्ड जेको आहे सो तव्हां ॾिसो इमिशन जा पंहिंजे मुल्क में हिकिड़ा आहिनि, असांजे मुल्क में ॿिया आहिनि। इन करे जेको आहे सो हीअ सीपेक जे नाले में हीअ सॼो जेको आहे सो धंधो पियो थिए। चाइना सीपेक जे नाले में पूरे पाकिस्तान खे ऐं ख़ुदि ख़ासि तौर थर खे जेको आहे उहो पंहिंजी कॉलोनी, ऐं त ईअं थो सम्झां हीअ हिकिड़ो जेको आहे ईस्ट इंडिया कंपनी वारो जेको आहे रोल अदा पियो करे। ऐं हाणे जेको आहे अॻे असां जेको आहे बर्तानिया जी कॉलोनी हुआसीं, पोइ असां अमेरिका जी कॉलोनी थियासीं, हींअर बि अमेरिका जी कॉलोनी आहियूं, पोइ आईंदा जेको आहे सीपेक जे नाले पाण चाइना जी कॉलोनी थींदासीं। इन करे पाण खे जेको आहे सो इन क़िस्म जा मनसूबा, छो त नाले मां त ठीकु आहे जिते बि को प्रोजेक्ट लॻे थो, को मनसूबो अचे थो, उते कोई रोड जेको थरी माण्हू जे लाइ त कोन ठहिया आहिनि न, हे त रोड कंपनी जी प्रॉफिट लाइ ठहिया आहिनि न। भई अॻे जॾहिं कोयले जो ॻाल्हि न हुई पोइ थर में रोड छो कोन ठहिया, थर जे माण्हुनि खे जेको आहे उनजूं बुनियादी सहूलियतूं छो कोन मिलियूं, थर जे माण्हुनि खे पीअण जो साफ़ु पाणी छो कोन मिलियो, थर जे माण्हुनि खे रोज़गार छो कोन ॾिनो वियो, थर जे माण्हुनि खे सिहत जी सहूलियत छो कोन ॾिनी वई। त जेको आहे सो हाणे असांखे त ॿुधायो, ॾिसो जेको भई रोड ठही विया, हाणे जेको आहे वॾी सहूलियत थी वई, हाणे जेको आहे माण्हुनि खे रोज़गार मिलियो। भई इहे रोड जेके आहिनि थर जे माण्हुनि लाइ न ठहिया आहिनि। अच्छा थर में बि थर में बि जिते कोल पावर प्लांट जिते माइनिंग आहे उते सुठा रोड आहिनि, ॿिए जॻह ते कोन्हे। बिल्कुलु इहो तव्हां सही था चओ।
पर ॾिसो न थर ते माण्हुनि जो ध्यानु जेको घणो वियो आहे सो कोल खां पोइ वियो आहे, ठीकु आहे, इहे रोड रस्ता जेके असां ॾिसूं था, पर माण्हुनि जी माना सम्झो त माण्हुनि ते त उनजो असरु पियो आहे न, थर में ट्रांसपोर्टेशन वधी आहे, अचु वञु वधी आहे, त ऐं तव्हां ॻाल्हि कई रोज़गार जे हवाले सां कुझु रोज़गार जा वसीला आहिनि, ऐं वुमेन एम्पावरमेंट जेको आहे सो जेको डंपर ड्राइवर जो साईं मिसाल नो जेके शयूं ॾेखारियूं वञनि थियूं, जेके शयूं ॿुधायूं वञनि, ठीकु आहे। हाणे साईं चवे थो त भई हीउ जेको तरीक़ो आहे, जेको कोल आहे सो बिल्कुलु हानिकार आहे ऐं इहो माना अॻिते हली इंसाननि जो जियापो ॾुखियो करे छॾींदो। साईं मूं तव्हांजी ॻाल्हि खे ईअं सम्झो, अव्हां गोड़ था कयो त भई गुड़ाणो पाणी, त तव्हांखे चवनि था त तव्हां रियासत जा दुश्मन आहियो, तव्हां तरक़ी जा दुश्मन आहियो, तव्हां का तरक़ी थींदे थरी माण्हू ॾिसी कोन था सघो। असां वटि हिकिड़ो आम हिकिड़ो तासुरु हूंदो आहे माना शहरनि में, न सिर्फ़ु थर जे लाइ बल्कि कोहिस्तान जे लाइ, काछ जे लाइ, त भई इहे माण्हू तब्दीलियुनि खे जल्दी एक्सेप्ट न आहिनि कंदा ऐं तब्दीलीअ जो विरोध कंदा आहिनि, माना जेसि ताईं वञी तब्दीली हुननि जे घर में नथी अचे, शयूं माना जेसिताईं पाण तब्दील नथियूं थी वञनि तेसिताईं माण्हू हुननि जो विरोध कंदा रहंदा आहिनि। त हाणे हिकिड़े तरफ़ इल्ज़ाम आहिनि, ॿिए तरफ़ जेको आहे सो साईं ॿुधाए थो त एॾो हानिकार जेको आहे सो मामिलो आहे त थर जी सोसाइटी खे, थर जे आम माण्हूअ खे माना इन सां कीअं मुंहुं ॾियणो आहे अॻिते। मां चईंदुसि त हिकिड़ो सॉफ्ट तजियो हुजे तव्हांजो। ॾिसो अहमद, जीअं असांखे तो चवंदा आहिनि थर जो माण्हू साम्हूं अचे थो त असांजी बदकिस्मती आहे, त उनखे हर को माण्हू जेको आहे न वेचारो करे ऐं चवंदा हीउ वेचारो छरी आहे। त असांजो हिकिड़ो सिनेरियो जेको आलमी लेवल ते या माण्हुनि जे ज़हननि में या उहा हिकिड़ो पेश कयो वियो आहे, थर जो माण्हू हिकिड़ो सादड़ो ऐं हू थोरे ते ई जेको आहे न उहो शुक्र करण वारो माण्हू ऐं उनजी ज़िंदगी ॾिसो न आहे, उन जो ॾिसो न असरु त आहे। अॼु बि तव्हां ॾिसो त डीपले जो मेमण, ऐं इहो तव्हां लाइ कोड इन जे करे कयां पियो त डीपले जो मेमण दुनिया जी कोने कोने में तव्हांखे मिलंदो। सऊदी अरेबिया में बि उनजी कॉलोनी आहे, हैदराबाद में कॉलोनी आहे, उहो साल में बरसाति वसे थी वन टाइम वञे थो। हू हैदराबाद में रही करी थर जी लोकल सूखड़ी, चिबड़ ऐं सिङरियूं हर साल स्पेशली घुराए थो। उनजी डीपलो जो घर अॼु ॾींहुं ताईं हुन कोन विकिणियो आहे, न किराए ते ॾिनो आहे। अॼु इहो तव्हां वञी डीपलो घुमो, डीपलो तव्हांखे वीरानी वारो नज़र ईंदो, पर का बि प्रॉपर्टी मेमणनि जी विकिणियल न नज़र ईंदी। ठीकु आहे, हू पंहिंजो रोज़गार कनि था, किथे बि कनि था, हुननि खे उनजी भले पंहिंजी नीड हुजे, पर हुननि जो जेको फितरी लॻा आहे, फितरी जेका लॻा उन उहो अनमोल आहे। असां इन शइ खे कीअं था नज़र कहिड़ी हिसाब सां ॾिसूं था, ॾिसो असां हिकिड़े अहिड़े साइड ते वेठा आहियूं जिते बिल्कुलु असीं जी साईं कट ऑफ थी वेठो आहे, ईअं बींग के भीमराज नथो बीह सघे। उन जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे सबब आहिनि जंहिंजे करे बिल्कुलु कोल जा असीं एंटी थी नथा बीही सघूं, छो त रियासत उन में डायरेक्टली इन्वॉल्व आहे, उनखे प्रोटेक्शन ॾिए पई ऐं मुल्क आलमी लेवल ते इहो मुआदो थियल आहे त इहे शइ थियणी आहे। असीं बि सम्झी सघूं था त प्रोजेक्ट असांजे इन एहतियात जे करे बंदि न थींदो। असांजी जेका डिमांड इहा आहे त असांजे समाज, असांजे मुआशिरे, असांजी सकाफ़त, असांजे माहौल खे ॾिसी करे बहितरीनु थियल लाइ का प्लानिंग करे पॉलिसी जोड़े इन्हनि माण्हुनि जे आईंदो बचाए, माण्हुनि जी रज़ामंदी सां जेको बहितर अमल ते बहितर नतीजो निकिरे उन ते अमल करे, भले तरक़ी कयो, भले मुल्क तरक़ी करे। असीं कंहिं बि इन तरक़ी या इन कंपनियुनि या कंहिं फ़र्द जा मुखालिफ़ न आहियूं, असीं उन अमल जा मुखालिफ़ आहियूं जेका थरनि सां अमली थिए पियो। हिकिड़ो थोरो तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां थो त जेका साईं मॉडल विलेज जी ॻाल्हि कई, उनजे भर में भावे जो तड़ाव। हाणे मॉडल विलेज जी जेका पहिरीं ज़मीन हुई उहो भावो शाइन जो ॻोठु आहे, उनजे भर में हुई। जॾहिं उन्हनि ॻोठाणनि एतिराज़ु कयो तॾहिं वरी खणी विया परते। हाणे भावे तड़ जे जेका कोली वेठा आहिनि उन्हनि जे हिन पासे दीवार अचे थी ब्लॉक 1 जी, हिन पासे अचे थो ब्लॉक 2 जो रोड, बैक साइड में अचे थी शिंगाई वारनि जो पावर प्लांट। हुन खे चारई तरफ़ घर बंदि थो थिए। ऐं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे बि ज़हन में हुजणु खपे, जेका थर जी समाजी रहणी कहणी आहे, हर घर में वॉशरूम न आहिनि ऐं ग़रीब वीचारो ओपनली अॼु बि झंग में वञे थो। हू माण्हू घर मां ॿाहिरि नथा निकिरी सघनि, हुननि जो माल मवेशी, उन्हनि जी समाजात मुआशियात सभु जेका आहिनि उहो हिकिड़ी क़ैद वांगुरु आहे। जीअं दोस्तनि घणनि जेको आहे हिननि खे कैदी चयो आहे त 1 ब्लॉक जा इहे कैदी आहिनि। अहिड़े तरीक़े सां असां वटि बि इहो शइ थी। तव्हांजे उन क्वेश्चन जे हिसाब सां त असीं इन सभिनी शयुनि जा मुखालिफ़ न आहियूं। जीअं कट ऑफ हिकिड़ो थिए त भई असांखे कोल न खपे, असांखे इहे तरक़ी न खपे, ईअं न, पर तरक़ी उहा कयो जेका उते जे लोकल माण्हुनि जे
समाजात ते हुजे, मुआशियत ते हुजे। तव्हां ॿिन्ही जी जेको माना नुक़्तो आहे, नुक़्ता उरूज जंहिंखे चऊं, उन में थोरो डिफ्रेंशिएट आहे। साईं चए थो त इहो खपे ई न, छो जो इहो असांजे GRP जो मसइलो आहे। अव्हां चओ था त ठीकु आहे, जेकॾहिं ज़रूरी आहे त हली वेंदो। हिकिड़ो सुवाल मुंहिंजे ज़हन में हिते आयो त इन मामले ते जेका तव्हां डिमांड कयो पिया था, जेका तव्हां घुर कयो पिया था कंपनी खां, सरकार खां, छा सॼो थर हिकिड़े ई पेज ते आहे? बिल्कुलु, इन में को शक कोन आहे त को थर हिकिड़े पेज ते आहे। ॾिसो न, जॾहिं शयूं 24 महीना असीं रोडनि ते हुआसीं, अॼु आउं ओपनली हिन फोरम तां क्लियर चवां थो त कुझु दोस्त चवंदा आहिनि त तुंहिंजे ॻोठ जा माण्हू तोसां गॾु न आहे। ऐं उन्हनि ॻाल्हियुनि सां सहमत आहियां। ज़रूरी न आहे भीमराज जेका ॻाल्हाए पियो उन भीमराज सां हर माण्हू सहमत हुजे। भीमराज सां भीमराज जो चाचो बि थी सघे न सहमत हुजे, भीमराज जो पाड़ेसरी बि न सहमत हुजे। इन जे करे कंपनी उते अहिड़ी हिकिड़ी माहौल पैदा कयो आहे जेको मुख़्तलिफ़ शयुनि जे हिसाब सां कंहिंखे ठीको ॾिनो, कंहिंखे पंहिंजे मफ़ादनि लाइ इस्तेमालु कया। उन ई हिसाब सां कुझु माण्हू टिड़पखड़ थियल आहिनि। जनरली थर जो जॾहिं बि का हिकिड़ो इज्तिमाही ॻाल्हि अचे थी त थर अॼु बि हिकु आहे ऐं उन ई ते कंहिं को बि माण्हू कंप्रोमाइज़ न कंदो। हा, कंपनी में वेही करे जेकॾहिं माण्हू मुलाज़मत कनि था, उन ई ते असां पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में हिक ॿिए ते तनक़ीद कयूं था, उहो पंहिंजी जाइ ते आहे। पर कॾहिं बि उहे माण्हू थर सां जेका आहे उहो नफ़रत करे कंपनी जा साथारी थियनि, इहो कॾहिं इहो पॉसिबल थियणी न आहे। त असीं हिकिड़े पेज ते आहियूं। ज़ाती इख़्तिलाफ़ सां कुझु इख़्तिलाफ़ थी सघनि था, मुंहिंजी राय सां केर बि तनक़ीदी लिहाज़ सां जेको आहे न उहो करे सघे थो। त तज़ाद, तनक़ीद इहे पंहिंजे घर में बि थी सघे थो। ॿ घर जा भाती बि हिक ॿिए सां एतिराज़ सम्झी त माना थर जी जेका सिविल सोसाइटी, पॉलिटिकल जेका हुतां जा माना आहिनि स्टेक होल्डर, उहे सभु हिकिड़े पेज ते आहिनि। बाक़ी हाणे थोरा घणा तज़ाद हर कंहिं में हूंदा आहिनि। ठीकु आहे साईं, इहो हिकिड़ो सुवाल मां एड करणु चाहींदुसि त तव्हां हाणे हिकिड़ो वॾो कारवां कढियो ऐं उन कारवां जो मक़सदु बि इहो त कोयले जे ख़िलाफ़ु ऐं माहौलियाती इंसाफ़ जे लाइ, त अव्हां सॼो मुल्क घुमी आयो। अहिड़ी क़िस्म जूं जेके तव्हां माना एक्टिविटीज़ कयो था, सिविल सोसाइटी, तव्हांजो इदारो फिशर फोक फोरम, छा था सम्झो त इन्हनि जो को इम्पैक्ट पवंदो? तव्हां माण्हुनि खे सम्झाए सघंदो? ऐं माना जीअं तव्हांजो मौक़िफ़ आहे त तव्हांजो मौक़िफ़ जेको मूं हींअर ताईं रियलाइज़ कयो आहे त माना सफ़ा जवाबु हा या न में, येस और नो, ठीकु आहे, हा या न जवाबु, भई जेको आहे जीअं हिकिड़े प्रोग्राम में ईंदो न त हा या न, हा दलील आहिनि, पर माना जीअं ही थोरी लचक रखे थो त ईअं तव्हां वटि लचक जो बिल्कुलु तसवुरु न आहे। त छा ही कारवां ही माण्हुनि खे सम्झाइण में कामयाबु थींदो? ऐं छो जो असांजो जेको फोकस आहे सो थर सिंध जो जेके माण्हू आहिनि, माण्हुनि जो मुस्तक़बिल ऐं आबहवा, इकोसिस्टम, क्लाइमेट, इन्हनि शयुनि खे माना तव्हां इन्हनि एक्टिविटीज़ जे ज़रिए बचाए सघो था। ऐं सिविल सोसाइटी में मुंहिंजो, तव्हांजो, भीम जो छा किरदारु थी सघे थो इन हवाले सां? अच्छा, पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी ज़हन मां ई रखो, जेके चवनि था न त ही तरक़ी आहे, हीअ तरक़ी न आहे। इन खे तरक़ी छो था चओ? तरक़ी जी बि त पंहिंजी डिफिनेशन हुअणु खपे न। तरक़ी जे असीं ख़िलाफ़ु कोन आहियूं, पर जेकॾहिं अव्हां पूरे हिकिड़े इलाइक़े जी पूरी नेचर खे तबाह करे, उनजी डेमोग्राफी खे तबाह करे, उते माण्हुनि खे तबाह करे ऐं पोइ जेको आहे उते पावर प्लांट्स अॾे छॾियो, त उनखे तरक़ी न चइबो न। तरक़ी उनखे चइबो जंहिंमें जेको आहे को इंसान मुतासिर न थिए, इन्वायरमेंट मुतासिर न थिए। जेकॾहिं थिए त एतिरी थिए जेको उनखे वरी कवर करे सघे। का बि सनत नहीं लॻंदी त पोइ माहौल ते इन्हनि शयुनि ते त असरु पवंदो न। कुझु शयूं ख़राबु थींदियूं, पर माना कुझु शयुनि में वरी जेको आहे त माण्हुनि खे मईशत जा उनजो वरी आहे न त जेका बि अॼु ॾींहं ताईं तबाही थी आहे, या ख़ुदि माहौल जी तबाही थी आहे, क्लाइमेट चेंज जो, इहो त तरक़ी जे नाले में थियो आहे न। जेकॾहिं इन पोयां तरक़ी न हुजे त हाणे अॼु ई साबित थियो आहे त जहिड़े तरीक़े सां पाण तरक़ी जी तरफ़ वधिया आहियूं, उन में ठीकु आहे फ़ाइदा पंहिंजी जॻह ते थिया आहिनि, दुनिया तब्दील थी आहे, दुनिया खे सहूलियतूं मिलियूं, सभु कुझु मिलियो आहे, पर उन जी जॻह ते नुक़सान बि तमामु वॾो थियो आहे। त हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पाण लाइफ स्टाइल खे हाणे चेंज करिणो पवंदो। ॾिसो, पाण घर में AC लॻाए पोइ कमरे खे त थधो करियूं था, पर कमरे खां ॿाहिरि जेकी बाहि थी ॿरे, तव्हां भला AC जे ॿाहिरां भला गुज़री वञो, केॾो गरम हूंदो आहे। त हाणे हिकिड़ा माण्हू पंहिंजे सहूलियत लाइ ख़ातिर जेको आहे उहो ॿाहिरि जेको आहे बाहि पिया उछलनि। पाण गाॾी में AC था हलायूं
AC में अंदरि वेठा आहियूं त थधा आहियूं पर ॿाहिरि त बाहि पिया उछलियूं न. इन करे हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे. पूरी दुनिया हिन ते आस्ते आस्ते जेको आहे सो रिवर्स पई थिए त पाण पंहिंजी लाइफ स्टाइल खे चेंज करियूं. मिसाल भई अॻे बि इंसान हुआ न पंहिंजे शावर में त न वेंचंदा हुआ न. भई पाणी जो मसइलो हींअर आहे न पूरी दुनिया में. त जेकॾहिं उन में हिकिड़ी बाल्टी में जेकॾहिं कमु थी सघे थो वेंझी सघिजे थो त पोइ हरू भरू जेको आहे शावर में. अच्छा पंहिंजो शेव जेकॾहिं हिकिड़े मग मां थी सघे थो त पोइ पाण जेको आहे छो नलको खोले छॾियूं ऐं जेको पोइ शेव पिया करियूं. त हाणे लाइफ स्टाइल खे तब्दील करण जी ज़रूरत आहे. अच्छा मिसाल तौरु माण्हू जेकॾहिं 5 वॻनि में जोड़नि में ज़िंदगी गुज़ारे सघे थो त 200 वॻा वठण जी ज़रूरत कहिड़ी आहे. त इहे सभु लाइफ स्टाइल आहिनि, इन खे तब्दील करण जी ज़रूरत आहे. ऐं बिजली खे बि जेको आहे सो बिजली खे बि हरू भरू जेको आहे सो ईअं न आहे त पाण वटि कोल तमामु घणो आहे इन करे बिजली जेको आहे उन में एतिरी पैदा करियूं जेको पाण त तमामु घणी जेको आहे सो बिजली इस्तेमालु करियूं उन जी जॻह ते पाण जेको नुक़सानु पहुचाईंदासीं उनखे बि जेको आहे सो नज़र में रखिजे. त जेकॾहिं पंहिंजे ॾिस न पाण खे बिजली जी ज़रूरत आहे न. न हिकिड़ी ॻाल्हि न पाण खे रोज़गार खे जेकॾहिं उन मां सनतनि मां मिले थो पेट. ॾिस न आउं जेका ॻाल्हि पियो करियां त भई असीं तरक़ी जे ख़िलाफ़ु न आहियूं, बिजली पैदा करण जे ख़िलाफ़ु न आहियूं न. जॾहिं पाण वटि त माहौल दोस्त इंसान दोस्त ज़रिया मौजूदु आहिनि बिजली पैदा करण जा, उन ते सनत बि हली सघे थी, उन ते जेको आहे सो इंसान बि हली सघे थो, त पोइ जेको आहे पाण माहौल दुश्मन इंसान दुश्मन तरीक़ो छो ॻोल्हियूं. पाण वटि आहे न बिजली पाण विंड मिल ते पैदा करे सघूं था न. थर में ई विंड मिल ते पैदा करे सघूं था. थर में जेको आहे सोलर ते इस्तेमालु करे सघूं था. सोलर पिया हलनि तव्हांजे घर में. पोइ जॾहिं सोलर ते बिजली हींअर वेठा आहियूं पंखा पिया हलनि तमामु घणी बिजली तमामु घणी मौजूदु आहे. सोलर ते तव्हां AC बि जेको आहे हलाए सघो था, फ्रिज बि जेको आहे हलाए सघो था ऐं उहो अव्हांखे सस्ती बि पवंदी. हक़ीक़त में हिकिड़े दफ़ो हुनजो ख़र्चु आहे पर जेको आहे सो हुनजे निस्बत जेको आहे उहो सस्ती आहे. इन करे पाण वटि तमामु घणियूं वाफ़र मिक़दार में बिजली पैदा करण जा मुतबादिल ज़रिया मौजूदु आहिनि. माना रिन्यूएबल एनर्जी जेकी आहे उहो उन जा ज़रिया पाण वटि वाफ़र मिक़दार में मौजूदु आहिनि. त पोइ पाण फासल फ्यूल जे तरफ़ छो था वञूं. पाण हाइड्रो पावर जे ज़रिए जेको आहे बिजली छो था पैदा करियूं. पाण तेल ऐं गैस जे ज़रिए जेको आहे बिजली छो था पैदा करियूं. अहिड़े क़िस्म जी बिजली पैदा करे पाण खे बि नुक़सानु ॾियूं, पंहिंजे माहौल खे बि नुक़सानु ॾियूं. इन करे बहितर तरीक़ो इहो आहे. पर जेकॾहिं हिकिड़ो प्रोजेक्ट शुरू थियो आहे, सरकार उन में सीड़प कई आहे, सरमाएदार अची विया आहिनि, त छा तव्हांखे नथो लॻे त असां उन जो विरोध करे पंहिंजो पाण खे परते पिया कयूं. असांखे इहा एडवोकेसी त करणु घुरिजे, प्रोपेगेंडा त करणु घुरिजे त असांखे इहे वसीला छॾे ऐं विंड मिल ॾे ऐं जेको आहे सो सोलर ॾे वञणु घुरिजे. पर जेकॾहिं सरकार हिन वक़्तु हिन जॻह ते सीड़प कई आहे, तव्हांखे नथो लॻे त इन अमल जो हिसो थियणु घुरिजे. न कतई ग़लति अमल जो हिसो कंहिंखे बि न थियणु खपे. न किथे मूंखे ॿुधायो कहिड़ी थर में माशी तरक़ी आई आहे, कहिड़ी जेको थर जे माण्हुनि खे रोज़गार मिलियो आहे. पूरी दुनिया में जेका बि मनसूबा लॻनि था उन में सभ खां पहिरीं जेको मुतासिर थो थिए उहो इंडिजिनस माण्हू थो मुतासिर थिए. पूरी दुनिया में अमेरिका में वञो त मनसूबनि खां वधीक जेको मुतासिर इंडिजिनस माण्हू था थियनि. हिते बि थर जा इंडिजिनस माण्हू जेके आहिनि उहे जेको आहे उन खां मुतासिर थिया आहिनि. ऐं सॼी दुनिया में जेकर अॼु पाण इन्वायरमेंट जी ॻाल्हि करियूं था, अॼु जेकी UN में जेकी कन्वेंशन जेकी ठहनि पिया, जेकी मंज़ूर थिया आहिनि, उनजे पोयां पूरी दुनिया में जेको आहे ग्लोबल लेवल ते इंडिजिनस माण्हुनि जी मज़ामती तहरीकूं आहिनि. त भई हिते कतई जेको आहे सो अहिड़ो अमल न करणु खपे जंहिंसां असांजे इंडिजिनस माण्हू मुतासिर. इंडिजिनस माण्हू आहिनि, हे जेको आहे पंहिंजे हक़नि जे लाइ जेको आहे वेड़ पिया कनि. हिननि खे का तरक़ी कोन मिली आहे. हिननि खे हे जेके कूड़ा खाब जेका ॾेखारीनि पिया त मां अॼु ॾींहुं ताईं जेको आहे सो चवंदो भई असां जेको आहे सो ब्लॉक 2 जे मुतासिरीन खे ₹1,00,000 हर साल ॾींदासीं. अञा ताईं त मिलियो न आहे ₹1,00,000. भई बिजली जेको आहे हुननि खे असीं 100 यूनिट फ्री ॾींदासीं. अञा ताईं जेको आहे सो घुराइण वारनि खे किथे बिजली आहे. माना बिजली जेकी पैदा थींदी थर मां बि उहो बि जेको आहे सो सूबाई मलकियत न हूंदी, उहो बि नेशनल ग्रिड एडमिनिस्ट्रेशन जो हिसो थींदी.
उतां खां पोइ जेको आहे उन्हनि जी मर्ज़ी आहे पाण खे ॾियनि या न ॾियनि, इन करे पाण खे मूंखे ॿुधायो जीअं विंड मिल जेको इहो नूरियाबाद में आहिनि सभु विंड मिल, उते बि इहे थो थिए त जेका बिजली प्रोड्यूस थिए थी उहा नेशनल ग्रिड जो हिसो थी वञे ऐं पोइ सूबे खे उहे कुझु शयूं मिलनि कोन थियूं। मुंहिंजो मक़सदु इहो न हो त अमल जो न ग़लति अमल जो हिसो थियनि, पर मां चवां थो त हिकिड़ी शइ थिए पई थी, ठीकु आहे, ऐं माना कुझु माण्हुनि जा ज़ाहिर सिंध जा माण्हू इनखे क़बूल कनि त आउं तजवीज़ थो ॾियां, ठीकु आहे, हींअर जेको कमु थियो आहे न, चलो ठीकु आहे उहो कनि, मुंहिंजा ब्लॉक 1 ब्लॉक 2 ऐं ब्लॉक 1 जो, ऐं फ़िलहालु जेको आहे 13 ब्लॉकनि खे फ़िलहालु 10 सालनि ताईं जेको आहे सो मुअतल कनि। आउं तजवीज़ थो ॾियां हिन 2 ब्लॉकनि ऐं इन 2 ब्लॉकनि ते जेके कॉल पावर प्लांट्स लॻंदा, इनखे 10 साल ॾिसो त इन 10 सालनि मां थर जा माण्हू केतिरी तरक़ी था कनि, थर जे माहौलियात खे केतिरो नुक़सानु थो थिए, 10 सालनि जो जाइज़ो वठो। 10 सालनि खां पोइ जेको आहे सो जेकॾहिं इहे अव्हांखे 10 सालनि ताईं फ़ाइदो ॾियनि त पोइ जेको आहे वरी ब्लॉक 3 बि जेको आहे जी खोटाई कजांइ ऐं उन ते कोल पावर प्लांट लॻाइजांइ। पहिरीं जेको आहे सो पर इहो गवर्नमेंट इहो पॉलिसी ठाहे, गवर्नमेंट इहो डिक्लेयर करे त जेको आहे सो थर जे 13 ब्लॉकनि में सिर्फ़ु फ़िलहालु जेको आहे सो 2 ब्लॉकनि ते कमु कंदासीं ऐं उन ते ई जेको आहे सो कोल पावर प्लांट्स लॻा, उनजी बि लिमिट मुक़ररु थियणु खपे त इन 2 ब्लॉकनि ते जेको आहे सो केतिरा मेगावाट बिजली पैदा करणी आहे, ऐं इहो ॾिसो जो जाइज़ो वठो त इन सां जेको आहे सो फ़ाइदो सिंध खे, थर खे ऐं थर जे माण्हुनि खे ऐं सिंध जे माण्हुनि खे केतिरो थो थिए, इनखे पंहिंजो जाइज़ो वठो पहिरीं। पर जेकॾहिं भई उथंदे धक सां सॼो थर खोटे छॾींदा त इहो त वरी तबाही आहे न इनखे। बिल्कुलु इहो सही था चओ त सॼो थर खोटियूं, तंहिंखां सुठो आहे त जिन 2 ब्लॉकनि में कमु शुरू थियो आहे त बहरहाल साईं असांजी हिन कचहरी खे तक़रीबन 1 कलाक पूरो थी वियो आहे ऐं मां चाहियां थो त हाणे हिनखे थोरो वाइंड अप कयूं, छो जो घणियूं ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। संगतीअ जा दोस्त, भीमराज जा घणा दोस्त आहिनि जेके असांखे ॾिसनि पिया था ऐं ॾाढा सलाम पिया पेश कनि, ॾाढो जेको आहे सो सल्यूट टू यू, ऐं तव्हांजी ॻाल्हि सां बि घणा दोस्त इतफ़ाक़ कनि पिया ऐं ॻाल्हियुनि खे जेको आहे सो ॿुधनि पिया गौर सां, ऐं तवको कयूं था त ॿिया दोस्त ॿुधंदा। हिन कचहरी करण जो असांजो मक़सदु माना कंहिं कंपनी या कंहिं सरकार जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणु न आहे, बल्कि असां पंहिंजे माहौल, पंहिंजी धरतीअ खे, पंहिंजे माण्हुनि खे नज़र में रखंदे इहा ॻणती, इहो ख़दशो ज़ाहिर था कयूं त उनजा कहिड़ा नुक़सान थी सघनि था। जीअं साईं कोयले जे हवाले सां ॻाल्हि कयो तव्हां, मां चाहींदुसि त हाणे हिनखे थोरो वाइंड अप कयूं। 2 अखर जेको आहे आख़िर में तव्हां इन हवाले सां पंहिंजा वीचार वंडियो, कोयले जे हवाले सां, थर जे हवाले सां, ऐं जेकॾहिं को दोस्तनि खे को पैगाम ॾियणो आहे त उहो बि आख़िर में वरी तव्हां कयो त पोइ इन सिलसिले खे असां ख़तमु कयूं। मुंहिंजो ॾिसो कंक्लूजन ऐं थर जे दोस्तनि खे जेकॾहिं मूंखे ॻाल्हाइण ते जेकॾहिं चवनि था तव्हां बहितरु ॻाल्हायो आहे त आऊं बि हिन ई फोरम जे थ्रू सभिनी दोस्तनि खे इहो तजवीज़ ॾींदुसि त पंहिंजे बुनियादी हक़नि लाइ जेको आहे न उहो गॾु थियो। हीउ वक़्तु आहे, जेकॾहिं हीउ वक़्तु निकिरी वियो त छड़ो जेकॾहिं पाण थियासीं ऐं ज़ातियात ते अची करे हिक ॿिए जा पेर कढण जे पोयां ईंदासीं त उन ई ते मफ़ादात ऐं सरमाएदार मफ़ादी हूंदा आहिनि, उहो पंहिंजो फ़ाइदो वठी वेंदा ऐं असीं हमेशह इहो रड़ियूं कंदा रहंदासीं। इन लाइ जनरल थर जे लाइ पॉलिसी लाइ ज़ोर भरियो, पंहिंजे नुमाइंदनि खे ज़ोर ॾियो, पंहिंजे ब्लॉक ते जेका बि कंपनी कमु करे थी उन ई सां बीह करी ऐं पंहिंजे बुनियादी हक़नि जी जेका बि पॉलिसी आहे उहा वठो ऐं उहा कॉपी तव्हां पब्लिकली अनाउंस कयो। तव्हांखे जेकॾहिं पब्लिक में नथी कंपनी करे, पंहिंजी पब्लिक हियरिंग नथी करे, अवामी गॾिजाणी नथी करे, उन लाइ थियो। इन में हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई ऐं मां हुन सां गॾु ऐड कंदो हलां त थर जी ज़मीनी जेका आहे सिचुएशन जोग्राफी जे हिसाब सां उहो अलहदा आहे एज़ कम्पेयर टू पूरे सिंध खां, छो त इन जे करे अंग्रेज़नि बि सिंध जी ज़मीन जी पॉलिसी ऐं थर जी पॉलिसी, लैंड पॉलिसी अलहदा ठाही। असां वटि जेका ज़मीन आहे उहो आहे त सरकार जी, रियासत जी, पर ॾिनल आहे माण्हुनि जे हवाले। कुझु सर्वे नंबर आहिनि, कुझु क़बूली, कुझु नाक़बूली, कुझु हमेशगी, कुझु यकसाल आहे। असीं उन ई ते अॼु बि गवर्नमेंट खे रेवेन्यू ॾियूं था। असां वटि अथॉरिटीज़ आहिनि, असां जूं उन्हनि अथॉरिटीज़ खे ॾिसी करे उन्हनि माण्हुनि जूं जेके मुरायतूं थियनि थियूं, ज़मीनूं थियनि थियूं, उहे लीज़ ते वरितियूं वञनि या
उन्हनि सभिनी जेके बि आहिनि सर्वे आहिनि, यकसाला आहिनि, चाहे हमेशगी आहे या नाक़बूली आहे, उन सॼी ज़मीन जी जेका मालिकी हुजे, ओनरशिप हुजे, उहो थर जे माण्हुनि जी हुजे। ईअं न थिए त सुभाणे इहा साॻी ज़मीन जेका आहिनि असीं कंपनियुनि खे ॾेई वञूं ऐं असीं हिकिड़ा महाजर थी उसां खां तड़िया वञूं, सुभाणे असांखे उते केरु बि जेको आहे पाणी जो ढुक बि भरणु न ॾिए, छो त इहो थर जी हिकिड़ी इलाइक़े वाइज़ डिस्ट्रीब्यूशन हूंदी आहे, ॻोठ जी क्राइटेरिया हूंदो आहे, तालके जो क्राइटेरिया हूंदो आहे। इन ई तरीक़े सां हर माण्हू उन ई सीम जो बि क्राइटेरिया हूंदो आहे। त हिकिड़ो सुवालु मुंहिंजे ज़हन में त माना जेकॾहिं इहे ख़दशा आहिनि माण्हुनि खे, जेकॾहिं जेके उन्हनि जूं ज़मीनूं आहिनि उन्हनि जो उन्हनि खे मुआवज़ो मिले थो, ऐं जीअं तव्हां मुतालबा कया मुख़्तलिफ़ त माण्हुनि खे जेको आहे सो पर हाउस होल्ड हेतिरी रक़म ॾिनी वञे या जेको बि उन्हनि जो आहे, त पोइ छा इहे सभु एतिराज़ ख़तमु थी वेंदा? ॾिसो, जेकॾहिं उन्हनि माण्हुनि लोकल माण्हुनि जे ख़वाहिशनि मुताबिक़ इहे डिमांड्स पूरियूं थियनि थियूं त असीं इहो चवंदासीं, छो त इन्हनि सभिनी प्रोजेक्ट में असांजी रियासत इन्वॉल्व आहे, असांजी हुकूमत आहे। असीं उन खां ॾाढा नथा थी सघूं ऐं सरमाइदनि सां विड़ी नथा सघूं, एतिरी असांजी कुवत न आहे। इन जे करे घटि में घटि असीं इहो त रखूं त असांजो सर्वाइवल कंहिं ते आहे, उन सर्वाइवल खे बुनियादु रखाए करे असीं पंहिंजा शर्त रखूं था त असांजी ज़मीनूं लीज ते वरितियूं वञनि। ॿी ॻाल्हि तव्हांखे क्लियर ॿुधायां त कल्ह ॼामन समय जो हिकिड़ो फ़र्द आहे जंहिंखे क़बूली नंबर जा पैसा मिलिया, जॾहिं त नाक़बूली ला हू रुलंदो रहियो। साईं तव्हां ॿुधो, DC ऑफिस जे अॻियां हू रुली 5 सालनि खां नेठि कल्ह हुनजो लाश मिलियो आहे, ऐं इन ॻाल्हि खे केर बि जेको आहे उहो हाईलाइट एतिरो नथो करे त हुन माण्हू जो लाश छो मिलियो ऐं उनजा रीज़न कहिड़ा आहिनि। ईअं इन जामन समूह जे अब्दुल रऊफ़ नालो आहे, उन जहिड़ा सवें माण्हू आहिनि जेके गोथरी कुल्हे ते आहिनि पंहिंजी ज़मीननि जे बुनियादी ते। टी ॻाल्हि आउं ऐड कंदो हलां, वधा थिए थो त असांजे ज़मीनूं जेके आहिनि उहे सदियुनि जूं आहिनि। मुंहिंजे परॾाॾे जे नाले सां ज़मीन आहे, मूं अॼु ॾींहं ताईं खाता न आहिनि चेंज कया, छो त फिज़िकली आउं उन ते अॼु बि जेका आहिनि उहो पोखी कयां थो। त थर जी ज़मीनी जेके काग़ज़ात आहिनि उहो लैंड रिवेन्यू रिकॉर्ड में आहिनि ई कोन, ग़ाइबु आहिनि। उहो प्रॉपर तरीक़े से डॉक्यूमेंट्स ॾेई माण्हुनि खे जेके उन्हनि जे कब्ज़े में शयूं आहिनि जंहिंजो उहो मुआवज़ो सिंध गवर्नमेंट खे एज़ अ रेवेन्यू तौरु ॾियनि था, उन्हनि वटि रसीदूं आहिनि, 1940 जूं रसीदूं आहिनि। 1985 में उहे यकसाला कन्वर्ट थिया क़बूली में, बाक़ी रहिया उहे अॼु बि नाक़बूली में आहिनि जंहिंखे सरकार तस्लीम नथी करे। ऐं जेको माण्हुनि जो रोज़गार आहे उन खे तस्लीम कयो वञे। माण्हुनि जा जेके लोकल समाजी मुआशी ऐं सक़ाफ़ती जेके उन्हनि जूं रीतू रस्मूं आहिनि उन्हनि जी पासदारी करे तरक़ीब हले तव्हां कयो, ऐं इहा थियण बि खपे। सही फाइनल वर्डिक सही मां बि चाहींदुसि तव्हां बि जेको आहे पंहिंजो। आउं सम्झां थो त थर जे माण्हुनि जो आहे, थर जा जेके वसीला आहिनि, थर जा जेके कुदरती वसीला आहिनि उहो थर जे माण्हुनि जा आहिनि। उन जा मालिक, उन जा धणी जेकी उहो थर जा माण्हू आहिनि, थर जी अवाम आहे। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जा का बि इंटरवेंशन रियासत करे थी मुख़्तलिफ़ कंपनियुनि जे थ्रू, त उन में थर जे माण्हुनि जी मर्ज़ी शामिल हुजे। अॼु ॾींहं ताईं थर जे माण्हुनि जी मर्ज़ी शामिल न आहे, छो त रियासत जेकी हूंदी आहे उहा धरती जी मालिक न हूंदी आहे, रियासत कस्टोडियन हूंदी आहे। धरती जा मालिक उते जा धरतीअ ते रहंदड़ माण्हू हूंदा आहिनि। जीअं सिंध धरती सिंधी माण्हुनि जी आहे, उनजा मालिक सिंधी माण्हू आहिनि, अहिड़े तरीक़े सां थर बि सिंध जो हिसो आहे। इन करे थर जी ज़मीन, थर सॼो जेको आहे, थर जी सॼी जेकी नेचर आहे, उन जी सॼी जेकी सक़ाफ़त आहे, उन जा मालिक जेके आहिनि थर जा माण्हू आहिनि। ऐं जेकॾहिं थर जा माण्हू इन क़िस्म जी तरक़ी नथा चाहिनि जंहिंमें नाइंसाफ़ी आहे, जंहिंमें थर जे माण्हुनि सां ज़्यादती आहे, थर जी सक़ाफ़त खे तबाह कयो थो वञे, थर जी सॼी डेमोग्राफी खे तबाह कयो थो वञे, थर जे माण्हुनि खे पंहिंजे धरती मां जेको आहे बेदख़ल कयो थो वञे, अहिड़ी तरक़ी जेको आहे उहो थर जा माण्हू नथा चाहिनि। ऐं इन क़िस्म जी तरक़ी छो त दुनिया जा समूरा मिसाल मौजूदु आहिनि। कॾहिं बि छो त हिन जे पोयां कैपिटलिज़म हूंदो आहे ऐं हिन जे पोयां कैपिटलिस्ट हुजे थो। हे मल्टीनेशनल कंपनियूं, ही कॉर्पोरेट सेक्टर जेको आहे, इहे कैपिटलिज़म जी हिकिड़ो ब्रांच आहे जेकी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे रियासत जे पॉलिसियुनि ते इन्फ्लुएंस करे उहो जेको आहे सो उन मुल्क में दाख़िल थींदा आहिनि, उन मुल्क जे कुदरती वसीलनि खे इस्तेमालु करे पंहिंजियूं तिजोरियूं भरींदा आहिनि, पंहिंजो जेको आहे सो कैपिटल खे वधाईंदा आहिनि। इन करे दुनिया में किथे बि
दुनिया में किथे बि जेको आहे सो अहिड़ो मिसाल न आहे त जेको आहे सो इंडिजिनस माण्हुनि खे या उन धरती धणियुनि खे जेको आहे सो उन तरक़ी मां फ़ाइदो थियो हुजे। छो कैपिटलिज़म या कॉर्पोरेट सेक्टर मल्टीनेशनल कंपनियूं ऐं माण्हुनि जे लाइ न ईंदियूं आहिनि, उहो पंहिंजे प्रॉफिट लाइ ईंदियूं आहिनि। हू पंहिंजे जेको आहे सो कैपिटल खे वधाइण लाइ करे ईंदियूं आहिनि, पंहिंजे कैपिटलिज़म खे वधीक मज़बूत करण लाइ करे जेको आहे सो उहे ईंदा आहिनि। थर में जेकॾहिं हे कंपनियूं आयूं आहिनि कोल पावर प्लांट्स जूं या माइनिंग जूं, इहे थर जे माण्हुनि जो ॾुख खणी कोन आयूं आहिनि। थर जे माण्हुनि उहो हिकिड़ो पंहिंजे कारोबार सां आहिनि, इन करे उहो हमेशह जेको आहे सो इन कम खे इन्हनि मनसूबनि खे पंहिंजे फ़ाइदे में, पंहिंजे मफ़ाद में, पंहिंजे प्रॉफिट में, उहो वेलफेयर जो कमु करणु कोन आया आहिनि। या जेको आहे सॼी इनकम जेको आहे उहो थरियुनि जे खे ॾियणु न आया आहिनि। इन करे जेको आहे सो इन क़िस्म जी तरक़ी खे तरक़ी न सम्झणु खपे। इहा बर्बादी आहे, तबाही आहे। ऐं मुंहिंजो जेको नुक़्ते नज़र आऊं जेको कंक्लूड जेको कंदुसि त थर जे आवाम खे बि, सिंध जे समूरे आवाम खे बि, त ही थरकोल सिंध जे माण्हुनि जे मफ़ादनि में इस्तेमालु न थींदो। ऐं सिंध जा माण्हू जेको आहे इन सां मुतासिर थींदा, ख़ासि तौर थर जा माण्हू तमामु घणो इन सां मुतासिर थींदा, तबाह थींदा, बेदख़ल थींदा। इन करे इन जे ख़िलाफ़ु जेको आहे बाक़ाइदा मज़ामत जी ज़रूरत आहे। परवेज़ अली आहे को चवे थो त ऑल 3 आर नॉट एनवायरमेंट एक्सपर्ट, असां टिनी जे बारे में चवे थो। ऐं इवन दे डोंट नो दैट USA प्रोड्यूसिस 28% कोल बेस्ड इलेक्ट्रिसिटी। असीं भले एनवायरमेंट जी डिग्री कोन असां न आहे, पर असां जेको आहे सो त उहो ॾिस न, ईअं त पूरी दुनिया में जेको आहे सो 40% बिजली जेको आहे उहो कोल ते पैदा कई वञे थी। अमेरिका में 28% पैदा, पर हाणे अमेरिका ख़ुदि जेको आहे इन ॻाल्हि खे मञियो आहे। अमेरिका ख़ुदि जेको आहे सो ग्रेजुअली स्लोली जेको आहे कोल पावर प्लांट मां ॿाहिरि निकिरे पियो। जॾहिं UN ॾिस न, इहा ॻाल्हि आउं कोन थो करियां, इहो ॻाल्हि जेको आहे सो पेरिस एग्रीमेंट में दुनिया जे 140 रियासतनि जे सरबराहनि जेको आहे सो इहा ॻाल्हि कई आहे। उन एग्रीमेंट ते उन्हनि जेको आहे सो साइन कई आहे त असां जेको आहे सो नवां कोल पावर प्लांट आईंदा न लॻाईंदासीं, ऐं जेकी कोल पावर प्लांट जेके अॻे लॻियल आहिनि ऐं उन मां आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो ॿाहिरि निकिरंदासीं। UN जो सेक्रेटरी जनरल चए थो त जेको आहे सो पेरिस एग्रीमेंट जे टारगेट्स खे हासिल करण लाइ करे, पूरो करण लाइ करे 2040 ताईं जेको आहे सो हर लिहाज़ सां हर मुमकिन जेको आहे उहो दुनिया मां कोल पावर प्लांट जेको आहे सो बंदि थियणु खपनि। कोयले ते बिजली पैदा करणु जेको आहे सो बंदि थियणु खपे, न त जेको आहे सो दुनिया पाण जेको आहे सो इन जेके जो गर्मी पद वधे पियो, जेको टेम्परेचर वधे पियो, इन खे कंट्रोल न करे सघंदासीं। ऐं जेको इन जो कार्बन डाइऑक्साइड जो ग्रीन हाउस गैसेस जो जेको जेकी इमिशन जेकी आहे उहो 400 ppm ताईं पहुची चुकी आहे। ऐं उनखां जेको आहे सो जेकॾहिं साॻी सूरत हाल रही त उनखां बि वधंदी ऐं फ्यूचर में जेको आहे सो वॾी जेको आहे सो तबाही अची सघे थी। इन ते रुगो आउं न पूरी दुनिया ने सोचे पई। ॿियो सवाल अचे थो त इहे जेके रियासतूं, दुनिया जूं सुधरियल रियासतूं, यूरोप, अमेरिका ऐं दुनिया जा वॾा सरमाएदार, वॾियूं कॉर्पोरेट कंपनियूं माज़ीअ में कोयले खे इस्तेमालु कंदा रहिया ऐं हाणे UN जे ज़रिए, मुआदनि जे ज़रिए, मुख़्तलिफ़ जेको आहे सो छा चइजे एग्रीमेंट जे ज़रिए इन कोयले जी जेका इस्तेमालु आहे ऐं जेका माइनिंग आहे उनखे रोकणु पिया चाहिनि। थी सघे थो त इन सिलसिले में बि हुननि जा के मुफ़ाद हुजनि ऐं हू दुनिया में के जेको आहे सो नयूं शयूं ऐं जेको आहे सो नवां ॾे कंहिं तरफ़ मुतारिफ़ कराइण पिया वञनि। उहो सरमाएदार वरी ॾिसे पियो त आईंदा 20 सालनि खां पोइ शायदि हू कोल मां न कमाए सघे, त हू वरी असांखे कया ॿिया ऑप्शन ॾींदो हुजे। इन में उन्हनि जूं बि त कुझु जेको आहे सो मुफ़ाद थी सघंदा आहिनि। उहो सरमाएदार जंहिंखे तव्हां चओ था त सिंध में पंहिंजे मुफ़ाद लाइ आयो आहे, त बैन अल-अक़वामी सतह ते उहो पंहिंजे मुफ़ाद खे कीअं छॾे क्लाइमेट जो दोस्त कीअं थींदो? ॾिसो, जेको फासिल फ्यूल मां जेकी पंहिंजी तिजोरियूं भरे पियो कैपिटलिस्ट या कॉर्पोरेट सेक्टर, उहो कतई न चाहींदो त कोल पावर प्लांट बंदि थियनि। उहो नथो चाहे, छो त दुनिया जा मोर देन 90% साइंटिस्ट जेके आहिनि उहो इन ॻाल्हि खे तस्लीम था कनि त क्लाइमेट चेंज जो सभ खां वॾो जेको ज़िम्मेदार आहे उहो कोल आहे। ऐं दुनिया जा जेकी
मोर देन 90% इन्वायरमेंटलिस्ट जेके आहिनि, इकोलॉजिस्ट जेके आहिनि, उहो इन ॻाल्हि खे तस्लीम करे चुका आहिनि त क्लाइमेट चेंज जो सभ खां वॾो कंट्रीब्यूटर जेको आहे उहो फासिल फ्यूल आहे ऐं घणो करे जेको पार्टिकुलरली जेको आहे उहो कोल आहे। त इहा ॻाल्हि सिर्फ़ु असीं कोन पिया करियूं, दुनिया जूं वॾियूं रिसर्चूं आहिनि, अॼु ॾींहं ताईं बि जेको आहे रिसर्चूं हलनि पियूं ऐं दुनिया जूं जेको रियासतूं जेकियूं आहिनि, दुनिया जूं रियासतूं जेकियूं आहिनि उहो ख़ुदि जेको आहे महसूसु करे रहियूं आहिनि। पर जीअं त मूं सवेर ॻाल्हि कई त फासिल फ्यूल जी लॉबी जेकी एतिरी मज़बूत आहे जेको अञा ताईं माण्हुनि खे मुल्कनि खे जेको आहे रिन्यूएबल एनर्जी तरफ़ वञणु नथी ॾे, उहो रुकावट आहिनि जेके फासिल फ्यूल इस्तेमालु था कनि। तव्हांखे ख़बर आहे अॼु ॾींहं ताईं बि जेको आहे हर साल इहे फासिल फ्यूल जे कंपनियुनि खे दुनिया जूं रियासतूं जेकियूं आहिनि $6 ट्रिलियन जेको आहे सब्सिडी ॾियनि थियूं। उहो $6 ट्रिलियन जेकी सब्सिडी आहे उहो आवाम जे टैक्स मां जेको आहे उन्हनि खे ॾिनी वञनि थियूं। माना एतिरो जेको आहे इन्फ्लुएंशियल आहिनि दुनिया जे मुल्कनि जे पॉलिसियुनि ते। इन करे हाणे इहा दुनिया में इहा ॻाल्हि साबित थी चुकी आहे त कोल पावर प्लांट या फासिल फ्यूल जेको आहे उहो सभ खां वॾो ज़िम्मेदार आहे। जेसि ताईं हाणे ग्रीन हाउस गैसिस खे कट्स न लॻाइबा। हाणे सभु अच्छा ए वरी जेके फासिल फ्यूल जा जेकी लॉबिंग आहे उहो वरी फॉल्स सोल्यूशन बि ॾिए थी। जेको कैपिटलिस्ट आहे उहो अव्हांखे फॉल्स सोल्यूशन बि ॾिए थी। हाणे जॾहिं क्लाइमेट चेंज जो मसइलो आहे, हाणे माण्हुनि जो ध्यानु इन ग्रीन हाउस गैसिस जे एमिशन खां हटाइण लाइ करे तव्हांखे फौरन चवंदा। अॼु बि जेकी कोल जा जेके हामी आहिनि उहो ख़ुदि चवंदा बाबा क्लाइमेट चेंज जो मसइलो आहे, सभु चवंदा। माना जेको चए थो त भई थर कोल मां तरक़ी थियणु खपे, पर उहो बि चए थो त बाबा क्लाइमेट चेंज जो मसइलो आहे। माना क्लाइमेट चेंज जो मसइलो आहे न। अच्छा वरी उहो हल कहिड़ो था वरी ॾियनि भई जेको आहे वण लॻायो ज़्यादा। बाबा वण लॻाइण सुठो कमु आहे, सुठो अमल आहे, पर वण लॻाइण सां तव्हांजी एमिशन न घटंदी। तव्हांजो क्लाइमेट चेंज जेको आहे क्लाइमेट चेंज जे क्राइसिस मां ॿाहिरि न निकिरंदा। क्लाइमेट चेंज जे क्राइसिस मां अगरि ॿाहिरि निकिरणो आहे त हुनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई हल आहे त तव्हां ग्रीन हाउस गैसिस खे कट्स लॻाईंदा, उनखे रिड्यूस कंदा। इहो ई हल आहे, ॿियो को हल कोन्हे। ऐं उन में सभ खां वॾो जेको कंट्रीब्यूटर आहे उनखे सभ खां पहिरीं जेको आहे कट लॻाइणो आहे। ज़बरदस्त। बहरहाल दोस्तनि असांखे काफ़ी हिते ॾिठो पिए, पर माना कुझु दोस्त हुआ जेके असांखे लाॻीतो ॾिसनि पिया ऐं सभिनी जा नाला नथा वठी सघूं। कुझु माण्हुनि सवाल बि कया ऐं साईं गुल हसन कलमती साहिबु आख़िर में आयो आहे ऐं उन बि जेको आहे सो माना लिखियो आहे कमेंट ऐं ॾिसे पियो असांखे। साईं नूर अहमद झंझी साहिबु थर खां ॾिसे पियो असांखे। बाक़ी काफ़ी दोस्त आहिनि, इमामदीन शाह आहे ऐं नज़ीर हुसैन हाले पोटो आहे, नाला कुझु मां वठां थो अशोक कुमार मेघवाड़ आहे, परवेज़ अली अदो आहे, मंसूर सुमरो आहे, ख़ादिम हुसैन छुटो आहे ऐं काफ़ी दोस्त आहिनि जेके ॾिसनि पिया। माफ़ु कजो मां नाला नथो वठी सघां सभिनी जा। ऐं इब्राहिम बलोच आहे, डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ लगारी आहे, डॉक्टर मक़सूद गुल महर आहे, सुरेश सांगी आहे, मक़सूद गुल महर आहे ऐं काफ़ी ॿिया दोस्त आहिनि जेके ॾिसनि पिया ऐं उन्हनि हिन कचहरी में कंहिं न कंहिं तौर ते पार्टिसिपेट कयो आहे। बहरहाल दोस्तो, हीअ कचहरी असां कईसीं इन मौज़ूअ ते त जेको थर मां कोयलो निकिरे पियो, कोल जी माइनिंग थिए पई, त उन जा कहिड़ा असर पवंदा थर जे समाज ते ऐं इकोसिस्टम ते, क्लाइमेट ते। त हिते साईं मोहम्मद अली शाह ऐं भीमराज जी सॼी गुफ़्तगूअ जो तत्व इहो निकितो त जेको कोल जी जेका माइनिंग आहे सा इकोसिस्टम खे, क्लाइमेट खे बि ख़राबु कंदी ऐं प्लस समाज खे, मईशत खे, सकाफ़त खे, ॿोलीअ खे हर तरह सां माना समाजी हवाले सां जेकॾहिं भीम जी ॻाल्हि जो मां तत्व कढां त उहा नुक़सान बि पहुचाए, कंहिं बि रीति फ़ाइदो न पहुचाए। ठीकु आहे। जेतोणीकि आउं तव्हां ॿिन्ही जी राय सां घणे हद ताईं मुतफ़िक़ आहियां, पर मुंहिंजो हिकिड़ो इहो पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे त शयूं जॾहिं तब्दीली मां गुज़रनि थियूं, सनती तब्दीलियूं अचनि थियूं, कोल असांजे लाइ नुक़सानदेह आहे, पर सनती जॾहिं सनत असां वटि अचे थी त असांजे सकाफ़त खे, समाज खे यकीनन नुक़सानु पहुचाए थी। पर असांखे इन तरक़ी, इन तब्दीलीअ जे विच ते ई पंहिंजे जियापे जो रस्तो ॻोल्हणो आहे। मां इन ॻाल्हि जो माना क़ाइल आहियां त असांखे माना पंहिंजे जियापे ते सरेंडर नाहे करिणो, उन ते सम्झोतो नाहे करिणो, पर असांखे सनती तरक़ी या जेके शयूं तब्दीली मां गुज़रनि पिए थियूं, असांजो समाज सॼी तब्दीली मां गुज़रे पिए थो, त उनखे बि रोकणो नाहे। बहरहाल जेकॾहिं के दोस्त सम्झनि था त
त असां जेका हिते गुफ़्तगू कई आहे उहा एंटी कोल आहे सफ़ा ऐं उन गुफ़्तगू खे जेकॾहिं को बहितर अञा करणु चाहे थो त असां इहो मौक़ो ॾेई सघूं था त उहे दोस्त असां सां राब्तो कनि ऐं असां वरी इन ते हिकिड़ो को ॿियो सेशन बि रखी सघूं था छो जो कुझु दोस्तनि मूंखे इहे कमेंट्स कया आहिनि त तव्हां टई हिकिड़े ई उन जा लाबी जा आहियो ऐं माना हिते को अहिड़ो माण्हू हुजणु घुरिजे हा छो जो सुबुह मूं पोस्ट लिखी न त उन में कुझु माण्हुनि मूंखे चयो त को हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुजे हा जेको घटि में घटि हुन प्रो कॉल हुजे हा त जेकॾहिं दोस्त सम्झनि था त असांखे हिकिड़ी कचहरी अहिड़ी ॿी करणु घुरिजे ऐं अहिड़ो को दोस्त बि इनवाइट करणु घुरिजे जेको उन जी हिमायत में असांखे दलील ॾेई सघे त असां इन जे लाइ राज़ी आहियूं ऐं असां कॾहिं बि वरी इन कचहरी जो ॿियो सेशन बि करे सघूं था। बहरहाल मां तव्हां ॿिनी दोस्तनि जी महिरबानी अदा कंदुसि, सभिनी दोस्तनि जी महिरबानी जिन असां